असांजे सभिनी नाज़रीन खे ज़ुहैब चांडियो जे तरफ़ां ऐं बिस्मा बाबर जी तरफ़ां अस्सलामु अलैकुम। उम्मीद आहे त ठीक ठाक हूंदो आहे। जीअं त तव्हांखे ख़बर आहे अॼु ईद जो ॾींहुं आहे त असां बिस्मा ऐं मुंहिंजे ॿिन्हिनि जे तरफ़ां असां सारी टीम जी तरफ़ां बल्कि पूरी धरती टीवी जे तरफ़ां तव्हांखे दिल जी गहराइनि सां ईद मुबारक। उम्मीद आहे कि ईद के जबरदस्त तरीके से एंजॉय कंदा हूंदो, पंहिंजी फैमिली सां गॾु एंजॉय कंदा हूंदो, पंहिंजो पाण में डिफरेंट तरीके से एंजॉय करने का मौका मिला है लॉकडाउन के अंदर भी। लेकिन कोई बात नहीं, जहाँ अपने इकट्ठे होते हैं तो ईद तो वही हो जाती है। जी डेफिनेटली ईद जो मतलब इहो न हूंदो तव्हां कपड़ा नवा पाता ईद थी वई, बल्कि असांजे दिल में जेके रंजिशूं आहिनि उन्हनि खे ख़त्म करण ई ईद हूंदी आहे। त अगरि तव्हांजे दिल में भी का रंजिश आहे या तव्हांजो प्यारो कोई नाराज़ आहे त तव्हांजो कमु आहे हिन ईद जे ॾींहुं सभिनि रंजिशुनि खे ख़त्म करे छॾियो। अच्छा बिस्मा, मां तव्हां ॾे ईंदुमि त तव्हां मूंखे ॿुधायो तव्हांजी ईद कीअं सेलिब्रेट थी, तव्हां मोस्टली कीअं सेलिब्रेट कंदा आहियो? बिल्कुल ज़ुहैब, ऐसा ही होता है कि सुबह सुबह उठते हैं, तैयारियां शारियों में लग जाते हैं और अच्छा। सबसे ज्यादा मुझे ये एक्साइटमेंट होती है कि ईदी कब मिलेगी, क्योंकि जब अच्छा। नमाज पढ़ के चाचू वगैरह सब लोग आते हैं फैमिली मेंबर्स, तो भाई हम तो ईदी के इंतजार में बैठे हुए होते हैं। फिर ईदी मिलती है और सबसे बड़ी चीज ये कि हर घर में मीठा बनता है सुबह सुबह ईद के दिन, और हमारे घर में भी शीर कोरमा बनता है, तो उसका भी इंतजार होता है। अरे वाह भाई, शीर कोरमो खाईंदी आहे ईद वारे ॾींहुं। अच्छा हिन एज में भी ईदी वठंदी आहे। अच्छा ईदी केरु ॾींदो आहे तव्हांखे? तव्हांजो डैडी ॾींदो आहे, अम्मी या चाचू, सभिनि खां ईदी मतलब पूरी वठंदा आहियो? फैमिली बचपन से ही मुझे सारे चाचू लोग मामू लोग जो है ईदी। तो ज़ुहैब आप बताएं आप कैसे ईद सेलिब्रेट करते हैं पहले? अच्छा अॼु जी ॻाल्हि था कयो मां सेलिब्रेट कीअं कई ईद? अच्छा सुबुह सां मोस्टली असां उथंदा आहियूं, अॼु बि सुबुह सां उथी करे फर्स्ट ऑफ ऑल नमाज़ पढ़ंदा आहियूं, नमाज़ पढ़ी करे अबू वारनि सां ईद मिलंदा आहियूं, पाण में भाउर ईद मिलंदा आहियूं। उन खां पोइ मां बि तव्हां वांगुरु आहियां, अञा ताईं मां बि ईदी वठंदो आहियां पंहिंजे फादर खां। उन खां पोइ असां पंहिंजे रिलेटिव सां ॻाल्हाईंदा आहियूं, छो जो दिस टाइम आई वॉज इन हैदराबाद ऐं असांजा सभु रिलेटिव्स सखर में आहिनि, त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थींदी आहे, मिस कंदा आहियूं। ऐं आफ्टर दैट आई केम टू कराची शो करणु, छो जो हिकिड़ी फैमिली मुंहिंजी हुते आहे त ॿी फैमिली मुंहिंजी नाज़रीन आहिनि, असांजे नाज़रीन बि फैमिली आहिनि, त असां उन्हनि जे साम्हूं आहियूं अॼु ईद जे ॾींहुं। काफ़ी कुछ करण वारा आहियूं, घणो फन करण वारा आहियूं। डोंट वरी बिस्मा, जेको सरप्राइज है वो ॿुधाई पंहिंजे नाज़रीन खे। बिल्कुल सरप्राइज है, बता देना चाहिए इसकी वजह तो से सरप्राइज को पहिरियों असां वेलकम कयूं था असांजी भाभी जी खे। भाभी जी वेलकम टू आवर शो ऐं तव्हांखे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। ख़ैर मुबारक। भाभी जी हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो भला, तव्हांजो हस्बैंड किथे आहे? वो नज़र कोन पियो अचे अॼु। वो सुबह ईद जी नमाज़ पढ़ी जी वो पंहिंजी मां जे घर हले वियो, वरी मोटियो ई न आहे। अच्छा ईद जी नमाज़ पढ़ी करे पंहिंजी माउ जे घर हलियो वियो, अञा ताईं कोन मोटियो आहे, पर असांखे तूं प्रोग्राम में खपे पियो, किथे आहे? माना हुन खां बिना ही जेको फ्लोर आहे सुनो सुनो पियो लॻे न। तव्हां ॿिन्ही जी जोड़ी असांखे ज़बरदस्त लॻंदी आहे, माशाल्लाह। ईंदो त पोइ सुभाणे वाइदो कयो, सुभाणे हिते गॾु हूंदो? हाँ सुभाणे गॾु हूंदो, वाइदो आहे। ठीकु आहे, त असांजे साम्हूं तव्हां वाइदो कयो था, असांजे नाज़रीन जे साम्हूं वाइदो कयो था, सुभाणे भाभी जी सां गॾु हिन जा हस्बैंड बि हूंदा, पोइ उन्हनि खां पुछंदासीं तूं पंहिंजी माउ जे घर वियो या वरी हिननि ॿीहर उन्हनि खे ॿधी करे रखियो आहे। सो अॼु असांजो शो स्पेशल थियण वारो आहे, छो जो असांजी ईद स्पेशल ट्रांसमिशन आहे। हिन ईद स्पेशल ट्रांसमिशन में असां सां गॾु स्पेशल गेस्ट आहिनि, स्पेशल महिमान आहिनि। हाणे असां उन महिमाननि खे मुंहिंजे ख्याल में बिस्मा सॾु कजे। जी बिल्कुल बुला लिया जाए ज़ुहैब, लेकिन उससे पहले जो एक अनाउंसमेंट थी वो आप कर दे तो। अलाए कहिड़ी अनाउंसमेंट आहे वो पंहिंजे सॉन्ग वारी? जी बिल्कुल जी बिल्कुल। त हिन ईद ते मुंहिंजो ऐं बिस्मा जो सॉन्ग बि रिलीज़ थी चुको आहे। मुंहिंजो अलॻि सां आहे, बिस्मा जो अलॻि सां आहे। अच्छा बिस्मा, तव्हांजे सॉन्ग जो छा नालो छा आहे? मेरे गाने का नाम है सोनी माहीवाल, जो कि रिलीज होगा इंशाल्लाह। अच्छा ज़बरदस्त ज़बरदस्त। ठीकु आहे, मुंहिंजे सॉन्ग जो नालो आहे पप्पू पप्पी। एनीवेज़ हाणे पंहिंजे गेस्ट के महिमाननि खे सॾु था कयूं। असांजे सिंध जा सितारा आहिनि, कंहिं तारुफ़ जा मोहताज न आहिनि, त असां वेलकम कयूं था असांजे रिस्पेक्टेड तोफ़ेल संजराणी खे। अस्सलाम वालेकुम।
वालेकुम अस्सलाम। केड़ा हाल है? ठीक है। फर्स्ट ऑफ ऑल ताकि ईद जो लख लख वाधायूं हुजन। ताकि लख लख वाधायूं हुजन, ऑन कैमरा ऑफ कैमरा दोस्तन के भी लख वाधायूं हुजन, धरती टीवी जी सजी सठ के, डायरेक्टर के, होस्ट के, गेस्ट के, कीबोर्डिस्ट के, ढोलक वारन के, हिन के भी ईद। अच्छा, ये साजी भाभी जी आहे। ये साजी भाभी जी आहे। असां सां पूरो रमज़ान इन्हनि साथ ॾिनो आहे ऐं काफ़ी सां मिली करे फन बि कयो आहे पंहिंजे शो में। त बिस्मा, हाँ, अब would you बारी please है। kind come here? मां ॻाल्हाए नथो हाँ, सघां। हाँ, Thank you। बिल्कुल अचो सही अचो आहे। अचो अचो। हा सही आहे। हाणे ठीकु आहे। त इहे असांजी भाभी जी आहे। वैसे हिननि सां गॾु न हिननि जा हस्बैंड बि हूंदा आहिनि। अॼु उहे पंहिंजी माउ जे घर हलिया विया आहिनि ईद जे ॾींहुं। पोइ हिन खे आउं पाण सां वठी वेंदुमि। ठीकु आहे। ही पंहिंजे हस्बैंड खां घर में सॼो ॾींहुं कमकार कराईंदी आहे, पाण खट ते हूंदी आहे। जॾहिं तव्हां वठी वञो त तव्हां हिन को कमु कराइजो। त ही खट ते कोन हूंदी नी, पट ते हूंदी पोइ। ठीकु आहे, पट ते हूंदी। अच्छा त फिर तव्हां ॿुधायो तव्हां सेलिब्रेट कीअं कंदा आहियो ईद खे? हा, ईद त बचपन जी आहे। हाय जी बिल्कुल। बचपन जी ईद जो मज़ो पंहिंजो आहे। जी बिल्कुल। ऐं बचपन जी ईद जे अंदरि जीअं बादशाह खे कुर्सी ते वेहे, हुकुम मेरे आका, जी। छा करिणो आहे, ही करिणो आहे, हू करिणो आहे, विढ़णो आहे, मुंहिंजी ॻाल्हि मञणी आहे तव्हांखे। पोइ मामू खे बि मञणी आहे, चाचू खे बि मञणी आहे, भाउ खे बि मञणी आहे, भेण खे बि, सभिनी खे मुंहिंजी ॻाल्हि मञणी आहे। जी सभिनि खे इहा छोड़ो, बचपन, टेंशन न इहा हूंदो आहे। असां बचपन। मतलब फ्री बचपन में कोई टेंशन न आहे। हाणे जेका ईद आहे न, हाणे ईद आहे न, हाणे वरी उन्हनि छोटुनि जी आहे जेके असांजे मथां। जी बिल्कुल। पोइ बि मतलब बचपन में त हिकिड़ो अलॻि असांजो तरीक़ो हूंदो आहे सेलिब्रेट करण जो, त यादूं रहिजी थी वञनि ऐं बचपन कॾहिं वापसि अची बि नथो सघे। पर जॾहिं असां वॾा थी था वञूं त हिकिड़ो मुख़्तलिफ़ अंदाज़ थो थी वञे ईद सेलिब्रेट करण जो। हाणे हिन टाइम तव्हांजा पंहिंजा बच्चा बि आहिनि, ठीकु आहे, पंहिंजी फैमिली बि आहे। पंहिंजी फैमिली सां ईद कीअं सेलिब्रेट कंदा आहियो तव्हां? जॾहिं ईद निमाज़ पढ़ी ईंदा हूं, जी जॾहिं फैमिली खे ईद चवंदा हूं जी ऐं भाकुर पाए ईद चवंदा हूं, जी। त सॼे साल जा थक लही वेंदा आहिनि। वाह वाह, हिन ॻाल्हि ते क्लैपिंग थी वञे। सॼे साल जा थक लही वेंदा आहिनि। ठीकु आहे, त पोइ असां पंहिंजी कचहरी बि जारी रखंदासीं। हाणे असां वेलकम कंदासीं पंहिंजे ॿिए हिकिड़े महिमान खे, स्पेशल गेस्ट खे। त मुंहिंजे ख्याल में बिस्मा तव्हां उन्हनि खे अनाउंस कयो, मां तव्हांखे अनाउंस कयो। ठीक है, तो हम अपने सेकंड गेस्ट को बुलाते हैं। तो फिर वेलकम करते हैं मुनीर महर। अस्सलाम वालेकुम, वेलकम टू आवर शो। दिल जी गहराइनि सां ईद जूं तव्हांखे लख लख वाधायूं। ख़ैर वाधायूं, ख़ैर वाधायूं, ख़ैर मुबारकूं। ऐं मुंहिंजे आऊं बि पंहिंजे तरफ़ां दिलि जी गहराइनि सां तव्हांखे, तुफ़ैल भाउ खे, सॼी टीम खे, सॼी धरती धरती सत खे ऐं सभिनी खे लख लख ईद जूं वाधायूं मुबारक। ख़ैर ख़ैर मुबारक, ख़ैर मुबारक। त तव्हां ॿुधायो, तव्हां ईद कीअं सेलिब्रेट कंदा आहियो? बसि ईद जी सेलिब्रेशन नंढपण में हूंदासीं त कुझु बि हूंदियूं हुयूं। हाणे त बसि इहो उथी करे तयारी करे ईद नमाज़ पढ़ी ऐं वापसि घर अची करे मिठो मिठो खाई करे वरी ॿारनि खे कुझु ख़र्चूं बर्चूं ॾेई। मतिलबु इहो हूंदो आहे न, ॾिसो असां नंढा हूंदा आहियूं उहो त बचपन वापसि नथो अची सघे, पर जॾहिं वॾा थियो त असांजी औलाद थिए थी न, अगरि उन्हनि जे चहिरे ते असां ख़ुशी ॾिसूं था त बसि असां सम्झो ख़ुशि थी वियासीं। हुननि जी ख़ुशी सां असांजी ख़ुशी जुड़िजी वेंदी आहे। त तव्हां सां बि असां चटपटियूं ॻाल्हियूं कंदासीं। हाणे चऊं था पंहिंजी गेम जी तरफ़। जीअं त तव्हांखे ख़बर आहे असांजो फर्स्ट सेगमेंट हूंदो आहे हार्ट एंड स्टार वारो, पर अॼु हिकिड़ो ट्विस्ट इहो आहे। वैसे असां पंहिंजे कॉलर सां गेम खेॾंदा आहियूं, पर अॼु जेका असां गेम प्ले कंदासीं उहो मुक़ाबलो हूंदो असांजे कॉलर ऐं असांजे महिमाननि जे दरमियान। हिकिड़ी साइड आहिनि तुफ़ैल संजराणी ऐं हिन साइड आहे मुनीर महर ऐं हिन साइड आहे असांजो ऑडियंस कॉलर्स। त ॾिसूं था मुक़ाबलो केरु थो विन करे। डिफरेंट सेगमेंट्स आहिनि, त पोइ जल्दी सां कॉल खे शामिल थी वञे असांजे हिन ऑनलाइन ऐं स्पेशल ट्रांसमिशन में। आई थिंक असांखे ही हार्ट एंड स्टार वारो त पहिरियों खणी अचूं, छो जो असांजे महिमाननि खे में भी खबर न हुजे, इन्हनि खे बि ॿुधायो हिन सेगमेंट के असां कीअं खेॾंदा। हम खेल लेंगे तो फिर उनको भी समझ आ जाएगा। अच्छा, पहिरियों इनखे ॿुधायूं, हिन खां बाद में असां कॉलर वठंदासीं। एक्चुअली असांजे हिन शो जो फर्स्ट सेगमेंट हूंदो आहे दिल ऐं सितारे वारो, हार्ट एंड स्टार। हिन में असां ॾींदा आहियूं 5 चांसिस। ठीकु आहे, 5 चांसिस में तव्हांखे ॿुधाइणो हूंदो आहे त दिलि ईंदी या सितारो ईंदो। जेतिरा तव्हां सही जवाब ॾींदा ओतिरी पॉइंट्स तव्हां खटंदा आहियो। त टिनि जो मुक़ाबलो थींदो आहे, टिनि में ॾिसंदासीं जंहिंजो वधीक पॉइंट्स हूंदियूं उहो हूंदो असांजी हिन गेम जो विनर। त
त पोइ तयार थी वञो सभई, पहिरीं असां कॉल वठंदासीं, उन्हनि सां खेॾंदासीं, उन खां पोइ असां पंहिंजे महिमान सां खेॾंदासीं। त पोइ देरि छा जी आहे, जल्दी सां कॉल कयो ऐं शामिल थी वञो असांजे हिन ऑनलाइन स्पेशल ट्रांसमिशन में। ॾिसूं था कहिड़ो असांजो पहिरियों स्पेशल ऐं ख़ुशनसीब कॉलर आहे जेको असांखे कॉल कंदो। मां खणी छॾी आहे पंहिंजी जादुई पेन जेका मुंहिंजे हथ में आहे। सॼो रमज़ान हिन बि असां सां साथ निभायो आहे, भाभी जी बि साथ निभायो आहे। बिस्मा जी त मां ॻाल्हि कोन कंदमि, चीटर आहे। कॉलर से पहले जो मैं कह रही हूँ कि हमारे जो गेस्ट आज मौजूद हैं हमारे जी। साथ, उनसे पहले ये गेम खेला जाए। उनसे पहले खेला था नहीं, मां त चवां तो पहिरियों कॉलर छा खेॾो ताकि हिननि खे सही सां ख़बर पए। बाक़ी असां पंहिंजे गेस्ट खां इहो पुछंदासीं, हर घर में हिकिड़ी स्पेशल शइ पचंदी आहे ईद वारे ॾींहुं, त तव्हांजे घर में कहिड़ी स्पेशल अहिड़ी शइ आहे जेका ईद जे ॾींहुं तव्हां खाइणु चाहींदा आहियो ऐं उहा ई ठहंदी आहे? जी फर्स्ट सेवियूं। जी बिल्कुलु, मतिलबु हिन ईद जी हिकिड़ी ख़ासियत आहे न सयूं। अच्छा, सयुनि में बि डिफरेंट तरीक़े जी शयूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ियूं हूंदियूं आहिनि जंहिंमें असां छा मिठाई बि विझंदा आहियूं, वाइट कलर जो शयूं हूंदियूं आहिनि। किसी में पिस्ता बादाम। असल में पूरे साल में जितना भी डिशेस असीं खायूं था न, जितना भी डिशेस खायूं था, जी। स्पेशली ईद वारे ॾींहुं जेके घर में मिठो ठहे थो, स्पेशली जी। जेको घर वारा ठाहिनि था, जी, उन्हीं जो जवाब पूरो साल न हुनजो नैमल बदलना है कोई, सही। पूरो साल हो। हुनजो कोई भी नैमल कॉलर बदलना है। हमारे साथ ठीक है, मौजूद है, मैं तो पहले कॉल अस्सलाम वालेकुम, कह रहे हैं किथां? वालेकुम सलाम, मदम आफ्ताब जो ॻाल्हायां दादू खां। आफ्ताब, वेलकम टू आवर शो। फर्स्ट ऑफ ऑल तव्हांखे ईद जूं लख वाधायूं हुजनि। जी मेरे भाई, बहुत बहुत मुबारक हो ईद की आपको। कैसे मेरे भाई, ठीक है? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक। आप लोगों का शो बिल्कुल जबरदस्त चलता है। आपको भी ईद की बहुत सारी बहुत बहुत मुबारक हो मेरे भाई। खैर ठीक आहे, त मुबारक। पोइ अदा ॾिसो पिया असांजो शो, ॾिसो पिया। बिल्कुल बिल्कुल हमारे त शो पोइ जीअं माशाल्लाह तव्हांखे तमामु जबरदस्त हूंदो आहे। ख़बर, जी जी अदा, फर्स्ट सेगमेंट असांजो हार्ट स्टार वारो आहे, त पोइ तयार आहियो हिन सेगमेंट जे लाइ? जी जी अदा ॿुधायो। ट्विस्ट इहो आहे, अॼु ट्विस्ट इहो आहे त तव्हांजो मुक़ाबलो थींदो असांजे हिननि आर्टिस्ट सां जेके तव्हांजे साम्हूं वेठा आहिनि। त पोइ थोरो दिलि ते Okay. हथ रखिजो, दिमाग़ थोरो लड़ाइणो आहे तव्हांखे। तयार आहे, शुरू कजे सेगमेंट खे? जी जी ठीकु आहे, त अदा तव्हांजो फर्स्ट चांस, पंज चांसिस तव्हांखे मिलंदा आहिनि। हार्ट या स्टार, दिलि या सितारो? हार्ट। Heart. All right, heart. ठीक है। 1, 2, 3, and here we go. हाँ, right All answer। right, अदा। त हिकिड़ी पॉइंट तव्हां एक हासिल point करे मेरे भाई का हो गया है। अञा तव्हां वटि 4 चांसिस आहिनि। ॾिसूं था त 4 चांसिस में तव्हां छा था कयो। त पोइ अदा Okay. दिलि या सितारो? सितारो। सितारो। And here we go. सितारो is the right Still you have 3 chances. ॾिसूं था त 3 चांसिस में छा था कनि। अदा once again हार्ट या स्टार? सितारो। स्टार। सितारो। okay. So what you think? तव्हांखे छा पियो लॻे, सितारो ईंदो? ठीकु आहे, सितारो। And here we go. अदा दिलि अची वई। So still you have 2 chances. ॾिसूं था त छा पियो अचे, विन कयो था या नथा कयो? दिलि या सितारो? हार्ट। हार्ट। Heart. All right, 1, 2, 3, and here we go. हाँ, यानी कि Very good, 3 well जवाब played. सही दिए हैं मेरे भाई ने। 3 points तो win करे चुका है। Still you have 1 chance. The last chance है Last. तव्हां वटि सितारो या पोइ दिलि? सितारो। सितारो। सितारो is the right। भाई जबरदस्त, well played. बहुत अच्छा खेला मेरे भाई ने। आफ्ताब जी सारे कॉल कई, थैंक यू वेरी मच फॉर जॉइनिंग अस। आफ्ताब पंहिंजो नंबर एड्रेस ज़रूर नोट डाउन कराए छॾिजो ताकि तव्हां ताईं तव्हांजा गिफ्ट टाइम पर पहुची सघनि। ऐं हीअ असांजो सेगमेंट आहे बिस्मा ऑफ 4000 रुपीस। बिल्कुल, 4000 कैश। 4000 रुपए जो ही सेगमेंट आहे। थैंक यू वेरी मच वंस अगेन फॉर जॉइनिंग अस। लेकिन उसी के साथ साथ जोएब लकी ड्रॉ में भी इनका नाम शामिल हो जी जाएगा। बिल्कुल, तव्हांखे ख़बर आहे जेके बि असांजा पार्टिसिपेंट्स हूंदा आहिनि, कॉलर्स हूंदा आहिनि, सभिनि जा नाला वेंदा आहिनि लकी ड्रॉ में। ऐं लास्ट में असां उहा पिक कंदा आहियूं जेको विन कंदो आहे 15000 रुपयनि जी कैश विन कंदो आहे। पर अॼु स्पेशल ट्रांसमिशन आहे, अॼु जेको असांजो लकी ड्रॉ में विन कंदो 25000 रुपीज़। त अचूं था पंहिंजे गेस्ट जी तरफ। अॼु असांजा गेस्ट असांखे एंटरटेन त कंदा, पंहिंजा सॉन्ग्स ॿुधाए करे, पर तव्हां सां गॾु प्ले कंदा ऐं प्रूव कंदा त सिंगिंग सां गॾोगॾु ही सुठो प्ले बि करे सघनि था। त अचूं था फर्स्ट ऑफ ऑल तुफैल संजरानी रे। त पोइ तयार आहियो तव्हां? अच्छा, हुन जूं 3 पॉइंट्स हुयूं? हाँ, 3 ठीकु आहे। तव्हांखे लॻे थो तव्हां 3 पॉइंट्स खे बीट करे सघो था? इंशाअल्लाह। ठीकु आहे, Let's see। ठीकु आहे। त पोइ फर्स्ट ऑफ ऑल मां पंहिंजी जादुई पेन सां तव्हांजो नालो लिखां, छो जो तव्हांजी चिट बि वेंदी लकी ड्रॉ में। ऑल राइट, ही लिखी छॾियो नालो। ऐं हाणे अचूं था, ॾिसूं था त छा पियो थिए।
दिल या सितारो? पहिरियां सितारनि सां ॾिसो। अच्छा, बिल्कुल ही पाण सितारा आहिनि त सिलेक्ट बि सितारो कयो आहे। असां सां गॾु ॿई सिंध जा सितारा आहिनि। ॾिसूं था त सितारो अचे थो या नथो अचे। मां त चवां थो कोन अचे, हिकिड़ा ही सितारा काफ़ी आहिनि। ही सितारा कोन खपनि असांखे। ऑलराइट, 1 2 3 एंड हियर वी गो। पहला ही जवाब सही निकला। जी बिल्कुल, त पहिरियों ई तव्हांजो सही वियो त हिकिड़ी पॉइंट तव्हां विन करे चुका आहियो। तव्हां वटि अञा 4 चांसेस आहिनि। त दिल या सितारो? दिल जे मामले में जेको आहे उहो तमामु टिपिकल हूंदो आहे। हिकिड़ी चांस अञा सितारे खे ॾियो था, पोइ खे ॾियो था दिल सां। ठीकु आहे, पर दिल टुटी पवंदी अथव, मां ॿुधायां। चए ज़रे ज़रे ॾिन मेरा दिल टुटी पवंदी। दिल टुटी पवंदी। ठीकु आहे, त पोइ ॾिसूं था सितारो अचे थो या नथो अचे। 1 2 3 बिस्मा एंड हियर वी गो। इस बार दिल ने आप साथ दे दिल दिया। अची वई त सिर्फ़ तव्हां वटि 3 चांसेस आहिनि। डोंट वरी, ॾिसूं था दिल या सितारो? 1 मिनट। ठीक है, लाइफलाइन के साथ लाइफलाइन जी। अच्छा, वैसे हिन गेम में तव्हां कंहिंखां पुछी नथा सघो? इट्स ऑल अबाउट लक। मां पाण खां अंदरां पियो पुछां। ठीक है, कम त से कम हितों पिया पुछो, हितों पिया पुछो। हितां बि कनेक्ट लॻो पिया त नेटवर्क हले पियो, हाँ, किथे ठीक। सिग्नल थोड़ा ड्रॉप थियनि था। ठीक है। ओके, अच्छा ठीकु आहे। ओके ओके, न त हिन खां त पुछाई कंदुसि। अच्छा अच्छा, त पोइ हाणे दिल या सितारो? दिल। दिल। दिस द थर्ड चांस। हिकिड़ी पॉइंट तव्हां विन कई आहे। दिल चयो आहे तव्हां। हिन खां पहिरियों तव्हां पाण ई चयो ज़रे ज़रे ॾिन मेरा दिल टुटी पवंदी। ॾिसूं था त हाणे दिल टुटे थी ठही थी वञे। वाकई में दिल टुटी पई। तव्हां वटि दिल ने इस बार साथ नहीं दिया। ठीक आहे, त हिकिड़ी पॉइंट तव्हां विन कई आहे। तव्हां वटि अञा 2 चांसेस आहिनि। ॾिसूं था त पॉइंट विन करे सघो था या न। त पोइ दिल या सितारो? हाणे जहिड़ो दिल सां आहे। हाणे दिल सां जहिड़ो आहे। ठीकु आहे, त पोइ ॾिसूं था दिल अचे थी या न। इस बार दिल ने साथ दे दिया है। ठीक है, तो 2 पॉइंट्स विन कयो। लास्ट चांस है, अगर ता सही बुधायो ता तो इट मींस जेको असांजो कॉलर हुयो ऐं तव्हां ॿिनि में टाई थी वेंदो, पोइ लास्ट में हुनजो सोल्यूशन आहे असां वटि हिकिड़ो ॿियो। ठीक आहे, त पोइ लास्ट चांस आहे तव्हांजो। हाणे ॿुधायो पंहिंजो पाण खे सितारो चूज़ कंदो या दिल? दिल दिल पाकिस्तान जा जा चले जी, दिल 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 पाकिस्तान जी जा जा दिल। ठीक है, तो वो दिल। ठीक है बिस्मा। हाँ, ठीक है, तो व्हाट्स यू थिंक? हाँ, let's दिल hope आएगी? for the best। मुझे लगता है दिल आएगा इस बार। दिल इनका जीत जाना चाहिए। ठीक है, असां भी चाहियूं था दिल अचे। तो वो ॾिसूं था हाणे दिल थी अचे या सितारो तो अचे। 1 2 3 एंड हियर वी गो। ठीक है, तो मतलब अगर तव्हां हेठि न वियो, मथे न वियो त हेठि बि कोन वियो। अब आपको दिल पे भरोसा करना पड़ेगा। ठीक है, नॉट बेड, वेल प्लेड बाय तोफेल संजरानी। ऐं हाणे अचूं था असां मुनीर महर ॾे। फर्स्ट ऑफ ऑल, अच्छा तव्हांजो बि मां जादुई पेन सां नालो लिखी छॾां। अच्छा, वैसे जादुई पेन कीअं पई लॻे तव्हांखे? अलादीन जी चिराग वांगुरु पई लॻे। ठीक आहे, त हाणे तव्हांजो मुक़ाबलो आहे इन्हनि ॿिन्हिनि सां, असांजे फर्स्ट कॉलर सां ऐं तुफेल संजरानी सां। तव्हांखे लॻे थो त तव्हां हिननि खे बीट करे सघो था? इहो क़िस्मत ते लक ते डिपेंड बिल्कुलु करे। ऐसे ही। अॼु मुंहिंजो लकी डे हूंदो त पोइ ठीक आहे, वैसे तव्हांखे लॻे थो छो जो अॼु ईद जो ॾींहुं आहे, तव्हांखे ख़बर हुजे सुबुह खां क़िस्मत तव्हांजो साथ ॾे थी या नथी ॾे? जी बिल्कुलु ॾे थी न? हा, ॾे थी। ॾिसूं था हाणे, ॾिसूं था। ऑलराइट, त फर्स्ट दिल या सितारो? दिल दिल। ॾिसूं था हाँ। दिल या सितारो? भाई दिल अची वई। यार ये पहला ही So one सही point जवाब। goes 1 to, पॉइंट। मुनीर महर। दिल या सितारो? दिल 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 once again यस। and here we go। सितारो अची सितारो। कहीं ना कहीं सितारो भी चूज करना पड़ेगा। 3 चांसेस आहिनि तव्हां वटि। तारा तो 5 आहिनि, लेकिन दिल सां थोरो आराम सां। ठीक है, तो 3 चांसेस तव्हां वटि अञा आहिनि। अगर 3 सही था ॿुधायो त डेफिनेटली विल बी द विनर। अगर घटि ॿुधाईंदो त पोइ ॾिसूं था। Let's see। दिल या सितारो? दिल वंस अगेन दिल। ख़बर बि अथव दिल टुटी पवंदी आहे, हूंदी टुटण जे लाइ। कोई भरोसा है हम दिल पे। चलो ठीक आहे, त ठीक आहे, सही ॻाल्हि आहे। अगर इंसान दिल तोड़े थो त उहो बि इंसान ई आहे जेको दिलनि खे जोड़ंदो आहे। ॾिसूं था सितारो आहे या दिल आहे। 1 2 3 एंड हियर वी गो। एंड दिल आते आते ही पलट गया।
ठीकु आहे त हिकिड़ी पॉइंट अञा ताईं तव्हां हासिल कई आहे बाक़ी ॿ चांसिस लास्ट रहनि था ॾिसूं था ॿ चांसिस में छा थो थिए त पोइ दिल या सितारो वरी दिल वंस अगेन दिल ओके बग़ैर लेट कए ॾिसूं था सितारो सितारो 1 पॉइंट अञा ताईं तव्हांजो बाक़ी लास्ट चांस आहे तव्हां सुबुह खां वठी तव्हांजो लक साथ थो ॾे मूंखे त नथो लॻे हो सकता है भाई कुछ भी ठीकु आहे त पोइ लास्ट चांस आहे तव्हांजो दिल या पोइ सितारो वही दिल दिल ही साॻी दिल बसि दिल खे न आहे छॾिणो दिल खे उहो पाण सितारो आहे ठीकु आहे त पोइ 1 2 3 and here we go सितारो ओ भाई आखिरी भी सितारो आयो इन जो मतलब 5 चांसेस में तमाम विन कई हिकड़ी पॉइंट बाकी असांजा तो फेल संजराणी ऐं फर्स्ट कॉलर हुया उन्हनि में थी वियो आहे चाय त बिस्मा स्टार्ट कजे जी बिल्कुल ठीकु आहे अदा तो फेल ऐं आफ़ताब हिननि जी चिट वेंदी बाउल में बिस्मा सिलेक्ट कंदी जेका चिट निकिती उहो हूंदो अॼु जे सेगमेंट जो विनर त ॾिसूं था हाणे छा पियो थिए ही बि समझो हिकिड़ी क़िस्मत आज़माई आहे ठीक है बिस्मा Let's see take then. pick up one of the chits चले all right and the winner is Aftab all right congratulations Aftab अच्छी बनो भाभी बहुत बहुत मुबारक हो congratulations Aftab All right, congratulations Aftab for winning the prize. I उम्मीद है तव्हां पंहिंजो नंबर नोट डाउन कराए छॾियो हूंदो ऐं ही सभु नाला वञनि था लकी ड्रॉ में लास्ट में जेको लकी ड्रॉ जो थींदो विनर उहो विन कंदो 25,000 रुपयनि जो कैश ऐं हाणे मुंहिंजे ख़्याल में असां पंहिंजे कुझु आर्टिस्टनि जे साइड ईंदासीं पुछंदासीं कहिड़ो सॉन्ग ॿुधाईंदा पर हाँ लेकिन छोटा सा मोटा सा ब्रेक लेना होगा जो उससे पहले बस नंढड़ो ब्रेक हाँ, आहे सिर्फ नंढड़ो छोटा सा। आहे केॾा बि न वञो रिमोट खे बिल्कुलु प्रेस न आहे करिणो असां हीअं वियासीं हीअं आयासीं, हीअं वियासीं हीअं आयासीं त पोइ गॾिजी करे चओ धरती जो जमालो वाह वाह जमालो जमालो बाबा जमालो वाह जमा वेलकम बैक टू धरती जो जमालो वाह वाह जमालो उम्मीद आहे असांजे प्रोग्राम खे एंजॉय कंदा हूंदव ऐं हाणे जेको असां सेगमेंट स्टार्ट करे चुका आहियूं सम्झी त विया आहियूं त असांजे हथ में बलून्स ॾिसी डेफिनेटली तव्हां कॉल करे पंहिंजी कलर जो बलून कंदा आहियो सिलेक्ट चइनी बलून्स में आहिनि चिट्स पर हिन में हिकिड़े बलून में अहिड़ी चिट आहे जेका आहे विनर जी चिट बट अॼु असां छा कंदासीं बिस्मा आज पर हमारे इहो बाद गेस्ट में भी हमारे ॿुधाईंदा साथ फर्स्ट ऑफ ऑल असां सां हिकिड़ो ॿियो बि गेस्ट आहिनि महिमान आहिनि ॿिया बि हिकिड़ा सिंध जा सितारा आहिनि असां हुननि खे वेलकम कंदासीं त असां बिस्मा पूरी टीम गॾिजी करे वेलकम कंदासीं नजफ अली खे अस्सलामुअलैकुम नजर भाई अस्सलाम वालेकुम वेलकम टू आवर शो ऐं ईद जूं लख लख मुबारक हुजनि तव्हांखे ईद जूं तव्हां सभिनि खे वाधायूं हुजनि ऐं स्पेशली जेके मुंहिंजा कुलीग आहिनि उन्हनि खे बि वाधायूं हुजनि ऐं तव्हांखे बि वाधायूं हुजनि ऐं अलाह खां दुआ आहे त अलाह करे तव्हांजो हर ॾींहुं ईद जीअं गुज़रे थैंक यू अच्छा मुंहिंजो पहिरियों क्वेश्चन जेको हिननि ॿियनि खां ॿियो त तव्हां कीअं सेलिब्रेट कंदा आहियो ईद खे सेलिब्रेट जेकी आहे उहा ॿारनि सां गॾु जी सो मोस्टली आउं कोशिशि कंदो आहियां त इहो ॾींहुं जेको आहे ईद जो ॾींहुं उहो ॿारनि खे ॾियां जी पोइ वरी दोस्त ईंदा आहिनि त दोस्तनि खे टाइम मोस्टली मन मिक्स हूंदो आहे संगत दोस्त ओड़ो पाड़ो ऐं सभई जेके मिट माइट आहिनि
अच्छा उन्हनि खे प्रॉपर टाइम ॾींदो आहियां। अच्छा तव्हां सां बि कंदासीं असां चटपटियूं ॻाल्हियूं, पर तव्हांखे ख़बर आहे हीअ असांजो गेम जो फॉर्मेट आहे। वैसे असां पंहिंजे नाज़रीन सां गेम्स खेॾंदा आहियूं, पर अॼु असांजे नाज़रीन जो मुक़ाबिलो आहे असांजे आर्टिस्ट सां। तव्हां खां पहिरियों असां हिकिड़ी गेम खेॾी चुका आहियूं पंहिंजे ॿिनि आर्टिस्ट सां ऐं कॉलर सां, त पोइ तव्हां बि हाणे तयारु थी वञो। तव्हांखे तजुर्बा कीअं रहिया गेम जा? अच्छा पुछी सघो था तव्हां हिननि खां। बहितरीन कॾहिं दिलि अचे पई त कॾहिं सितार में एक्चुअली उहो असांजो दिलि ऐं सितारे वारो सेगमेंट जेको थी चुको आहे कंप्लीट, ऐं हाणे जेको असांजो सेगमेंट आहे उहो आहे बलून्स वारो, जंहिंमें तव्हां कॉल करे पंहिंजी पसंदि जो बलून कंदा आहियो सिलेक्ट। चइनी बलून्स में अंदरि चिट्स आहिनि, पर हिननि में का हिकिड़ी अहिड़ी चिट आहे जंहिंमें हूंदो विनर। अब वो कौन लकी होगा, जी उसमें बिस्मा तो यही अॼु पता असां हिकिड़े चलेगा। कॉलर खे वठंदासीं, छो जो असां सां 3 महिमान आहिनि। ही बि पंहिंजो पंहिंजो कलर सिलेक्ट कंदा, पर पहिरियों असां वठंदासीं कॉल, त पोइ जल्दी जल्दी सां कॉल कयो, शामिल थी वञो असांजे हिन ईद स्पेशल ट्रांसमिशन में। ॾिसूं था त असांजो पहिरियों कहिड़ो ख़ुशनसीब कॉलर आहे जेको कंदो पंहिंजी पसंदि जो बलून सिलेक्ट। शुएब, आपको क्या लगता है किस में विनर होगा? मूंखे लॻे पियो वैसे वी डोंट नो अबाउट एनीथिंग। हाँ, ठीकु आहे, बिल्कुल। त पोइ मां अंदाज़ो हणां थो, आई थिंक हिन में हूंदो। ब्लू में? जी सही है, हिन में हूंदो। लेट्स सी। ठीक है, तो वो जल्दी से कॉल करे शामिल थी वञो। आई थिंक वी हैव अ कॉल राइट नाउ। नहीं, अभी हमारे पास कॉलर नहीं है। वी डोंट हैव नहीं, we कॉलर। don't have। ठीक है, तो पोइ जेसि ताईं असां हिननि खे चांस ॾियूं था त ही हाँ। पहिरियों सिलेक्ट करनि पंहिंजे पंहिंजे कलर जो, ॾिसूं था त पोइ लास्ट में केरु विन थो करे। ऐं हुन सां गॾो गॾु असां प्राइस बि मेंशन करे छॾियूं त ही 5000 रुपयनि जो असांजो सेगमेंट आहे 5000 रुपीज़ जो। लेट्स सी हू विन्स दिस सेगमेंट। द फर्स्ट असां अचूं था तुफैल संजरानी ॾे। 4 कलर साइन, तव्हां कहिड़ो कलर सिलेक्ट कयो था? जी मुझे में फ्रोजी, अच्छा ब्लू था कयो, हिनखे ब्लू कलर ऐं ऑरेंज कलर आहे। बिस्मा जत में पिंक ऐं ग्रीन कलर आहे। लेकिन आप लाइफ लाइन भी ले सकते हैं अभी इस गेम में भी। सोच। अच्छा लाइफ लाइन वठी थो सघे? हाँ, इनके अच्छा पास तव्हां lifeline ऑप्शन बि है ॾेई छॾियो। अच्छा तव्हांजो जेको लाइफ लाइन वारो जेको पुछियो पिया न घोड़ो, जी गेड़ू कहिड़ो वारो? गेड़ू गेड़ू कहिड़ो आहे गेड़ू? गेड़ू 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 ग्रीन। ही आहे गेड़ू। गेड़ू कहिड़ो कलर हूंदा आहे वैसे? ऑरेंज कलर। अच्छा वैसे तो मूंखे हिन जो ऑरेंज ख़बर आहे, नारंगी ख़बर आहे, खटो ख़बर आहे, पर गेड़ू जेको आहे त थोरी कंफ्यूजन पई थिए मूंखे। ठीकु आहे, त पोइ तुफैल संजरानी जे नाले ते बुक कयो थो वञे ऑरेंज कलर। जी बिल्कुल, ठीक है, जैसे ही ऑरेंज बिस्मा कलर तवा बुक हो confirm चुका करे है। वठो। और नेक्स्ट हमारे जो गेस्ट है हम उनसे पूछते हैं, मुनीर साहब आप बताएं। लेकिन और भाई बिस्मा भी कॉल भाई, अस्सलाम वालेकुम कह रहे हैं कि था। ओ कॉल Alright, डिस्कनेक्ट call हो गई, is तो टू बी disconnected। कंटिन्यू। जी मुनीर साहब बताएं कौन सा कलर सेलेक्ट करेंगे, ब्लू, ग्रीन या फिर पिंक? बस ही गेड़ू थी चुको आहे, बाक़ी ही बचन था ग्रीन। ग्रीन कलर। सही। ठीक आहे, मुनीर महर जे नाले ते असां बुक था कयूं ग्रीन कलर जो यानी कि बलून। 2 हमारे बलून्स बुक हो चुके हैं और हमारे जी, जो बिल्कुल। तीसरे गेस्ट बैठे हैं यहाँ पे। जी नजफ अली का पूछूंगा तो हु केड़ो जी नजफ साहब आप बताएं कौन सा कलर सेलेक्ट? कलर कहिड़ा अच्छा पिंक। अच्छा जंहिंजा जेका बलून्स आहिनि असां उन्हनि खे त हैंड हाँ। ओवर कयूं। तव्हांजो बलून ऐं ही कलर तव्हां ही सिलेक्ट कयो आहे, कहिड़ो कयो आहे? ग्रीन कयो आहे न? ठीक है, आई वाज मिस्टेकन। हाँ। बाकी बचा इन 2 कलर, ब्लू और पिंक। क्यों? आई एम नॉट गोना गिव यू। थोड़ा साइड थी वञो। अच्छा, ब्लू दे चीट दो। कंदा हमेशा थोड़ा साइड। जी नजफ आप बताएं कौन सा कलर सेलेक्ट करें? न लाइफ लाइन आहे। लाइफ लाइन। इसमें लाइफ लाइन नहीं है, आगे के गेम्स में आप choose अच्छा कर वैसे तो फिर जिनकी डिफरेंट लाइफ लाइन हुई हु जेको न पंहिंजे दिमाग के दिल का पुछन पिया कॉल करे, मतलब उहा लाइफ लाइन हुई। तव्हां जेको बि सिलेक्ट कंदो त असां सभिनी सां एडजस्टमेंट करे सघो था। जी बिल्कुल ये जबरदस्त हाँ, ऑप्शन या- ॾिनो तव्हांखे ऑप्शन ॾींदासीं असां। जी अच्छा ब्लू, त ब्लू बलून बुक कयूं था असां नजफ अली जे नाले ते। बाकी बचो लास्ट बलून, ॾिसूं था कहिड़ो कॉलर असांखे कॉल करे थो बुक करे थो ही पिंक कलर जो बलून। सो लेट मी राइट हियर। तो देखते हैं अब हमारे ठीक पास है, कॉलर कौन मौजूद ट्रे होंगे बलून बुक जो थी पिंक चुका है, कलर तो सेलेक्ट जल्दी सां कॉल करेंगे। के शामिल थी वञो। असांजे हिन प्रोग्राम में सिलेक्ट कयो पंहिंजे कलर जो बलून। हाणे पंहिंजे पसंदि जो त नथा करे सघो छो जो लास्ट ई ऑप्शन बचो आहे असां वटि जेको आहे पिंक। ऐं हुन खां पोइ असां फाइनलाइज़ कंदासीं त कहिड़े बलून में चिट आहे विनर जी। जी बिल्कुल। ठीकु आहे, त हिननि खे असां ऑप्शन ॾेई छॾियूं। हाँ ऑप्शन ऑप्शन न बल्कि पुछूं था त तव्हांखे छा पियो लॻे जेको तव्हां सिलेक्ट कयो हिन में ई विनर हूंदो? हिकिड़ो मिंट। अच्छा लाइफ लाइन।
वैसे तव्हां वटि ऑप्शन आहे तव्हां चेंज करे सघो था नजफ अली थोरो इनके मथे करे बलून न मगर कुछ कोन थो थिए चइनी बलून्स में चिट आहे हाँ। चिट चइनी में आहे न, असल में कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त बलून्स जे अंदरि जेका चिट आहे उन जी जेके फ्रिक्वेंसी आहे अच्छा। उहा थोरो थोरो ॿुधाईंदी आहे अच्छा। मूंखे तुंहिंजी फ्रिक्वेंसी में को का न का मूंखे महसूसु थिए थी मूंखे त मां विनताऊं आहियां अच्छा बेटा तो वो ॾिसूं था कॉल आहे सां वटि हाँ कॉल है हमारे पास अस्सलाम वालेकुम कह रहे किथां हेलो ओ डिस्कनेक्ट हो वन गई सेकंड फिर डिस्कनेक्ट से छा थी वियो आहे लाइन खे बार डिस्कनेक्ट थी थिए कॉल हाँ अच्छा तव्हां कुझु ॿुधायो पिया असांखे हा त उन में जेका फ्रिक्वेंसी मूंखे ब्लू जी तरफ़ जेको शकूक कुझु ज़्यादा आहिनि अच्छा ब्लू शक न शकू अच्छा पोइ अगरि तव्हांजी म्यूचुअल अंडरस्टैंडिंग आहे तव्हां ॾींदुसि कुझु बि कोन अगरि तव्हांखे लॻे थो म्यूचुअल अंडरस्टैंडिंग आहे त चेंज करे सघो था सॉरी सर मां अगरि तव्हांजी हिननि सां म्यूचुअल अंडरस्टैंडिंग आहे तव्हां बि चेंज करे सघो था ऐं तव्हां वटि लास्ट ऑप्शन इहो बि आहे तव्हां असां सां बि चेंज करे सघो था हाँ क्योंकि अभी तक कॉल नहीं आई हा इहा ॻाल्हि बि सही असां सां बि चेंज करे सघो था तव्हांखे टाइम आहे चेंज करण जो त पोइ जल्दी सां तव्हां बि कॉल करे शामिल थी वञो असांजे प्रोग्राम में असां ॿुधाए चुका जी पसंद अपनी अपनी नसीब अपना सही बात है ठीकु आहे अच्छा पहिरियों इहा जेका आहे साईं जी जेका आहे उहा पंहिंजी दिमाग़ जी ॻाल्हि आहे त पसंदि अपनी नसीब अपना जी। माण्हू ॿिए जे नसीब खे बि ॾिसे त सही अच्छा वैसे हिन खां पहिरियों बि तव्हां लक आज़मायो तव्हां जो त सुबुह खां वठी मां लकी आहियां लक मुंहिंजो साथ पियो ॾे पर हुन गेम में त तव्हांजो लक साथ कोन ॾिनो न मूं कोन चयो त आउं लकी आहियां मूं इहो चयो त अॼु थी सघे थो मुंहिंजो लकी डे हुजे कॉल राइट नाउ अस्सलाम वालेकुम कह रहे किथां वालेकुम सलाम इमरान सोलंकी ॻाल्हायां पियो कराची मां न्यू कराची मां अदा इमरान वेलकम टू आवर शो ऐं तव्हांखे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि जी जी बहुत बहुत मुबारक हो मेरे भाई को खैर मुबारक हूं अदा, भी असांजो- धरती थी हुजे पूरे सथ के ईद जूं लख लख मुबारक हूं अरे बहुत खैर बहुत मुबारक शुक्रिया अदा होगा। कैसे हैं आप ठीक हैं वैसे ईद कैसी गुजर रही है आपकी जी जी मां बिल्कुल ठीक है माशाल्लाह शो ॾिसूं पिया तमामु सुठो ऐं माशाल्लाह गेस्ट वेठा आहिनि भाउ नजफ अली ऐं तुफैल संजराणी ऐं मुनीर बहर माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त शो हले ॾाढो एंजॉय कयो ऑल राइट बहुत दादा बहुत असांजो शुक्रिया। सेगमेंट हली रहियो आहे बलून वारो लास्ट बलून रिमेनिंग आहे जेको आहे पिंक कलर जो त तव्हांजे नाले ते बुक कयो वञे या न जी न हाँ, जो त पिंक ऑप्शन ई कलर, पैदा न आहे ओके। सवाल ई पैदा न आहे जी कयूं पिंक पिंक बुक कयो वञे ओके, बुक करते हैं ठीकु आहे त पोइ इमरान असांने कॉल कई असां कयूं था पिंक कलर जो बलून बुक थैंक यू वेरी मच फॉर ज्वाइनिंग अस दादा तव्हां पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾियो ताकि अगरि तव्हां विन कयो था प्राइस तव्हांजे घर ताईं पहुची वञे वंस अगेन थैंक यू वेरी मच यानी कि 5000 इसका कैश प्राइस है और अब आई- बारी आ गई है कि देख सकें कि कौन विनर है जोएब रुपए का है। जी बिल्कुल 5000 इसकी कैश प्राइस है त पोइ सलाह ॾियां जी टई हलिया था हलूं अदद कंदासीं ॿियो बिल्कुलु ठीक आहे त पोइ फाइनल रिजल्ट जी तरफ़ असां हलूं था हाणे तव्हांखे छा करिणो आहे ही जेका चिट आहे इहा पंहिंजे हथ में पकड़णी आहे छो जो असां हिन सां हिनखे ब्लास्ट कंदा आहियूं ही चिट अचे असांजे हथ में ॾिसो ही चिट सभिनि जे हथ में हुजे हीअं हाँ ऐसे ही आपको चिट अची पकड़ना वई होगा बलून को ठीक आहे चिट तव्हांजे हथ में अची वई लेकिन मैं आपको एक बात न, न, बता ही दूं चिट- जोएब बस बहुत जोर से करता है तो अपना ख्याल अच्छा रखिएगा। बिस्मा तव्हां चिट पकड़ियो नहीं मैं मां ॾेखारियो हुननि खे नहीं ठीकु आहे चिट पकड़ियो अच्छा हाणे असांखे ब्लास्ट ईअं करिणो हूंदो आहे ही बिस्मा पकड़े छॾी हिनखे ब्लास्ट कयूं हाँ। कयूं ब्लास्ट हाँ 1 2 3 and here we go all right त ही थी चुका ब्लास्ट हाली कोन हाँ। ओपन कंदासीं चैनन खे ब्लास्ट कंदासीं चैनन खे गॾु ओपन कंदासीं त पोइ असांखे ख़बर पवंदी फाइनल जंहिं तरीक़े सां तव्हां- विनर जंहिं तरीक़े सां ब्लास्ट कयो पिया इन तरीक़े सां 2000 त हेठि केरे था छॾियो ठीक आहे त पोइ हाणे मुंहिंजे ख्याल में ग्रीन खे ब्लास्ट कयो वञे अच्छा ग्रीन जी तरफ़ थोड़ो हिन साइड थोड़ो हिन साइड थोड़ो हिन साइड जोएब आराम से जोएब 2 3 ठीक आहे त ही बि थी वियो ब्लास्ट हाणे अचूं था ऑरेंज कलर जी तरफ़ हाँ स्टार्ट कर स्लो या तेज 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 ही करोगे तेज तुम न न स्लो 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 बस हिनखे मां ये अच्छा तुम्हारे साथ अच्छा हुआ है बहुत अच्छा हुआ है इसकी ठीक वजह आहे। इसकी अगर वजह अगर हाणे ॿिए साइड वेंदो न त मां पेन खे बि हीअं ई कंदो पोइ जिते बि हुयो ब्लास्ट थी वेंदो ठीक आहे 1 2 3 एंड थी वियो बाक़ी बचो लास्ट बलून ॻाल्हि ॿुधो जंहिं तरीक़े सां लॻे थो हा न जंहिं तरीक़े सां तव्हां मुनीर सां ज़ुल्म कयो हा मूंखे लॻे थो त 5000 रुपया हुनजे हथ ते ख़र्च थियणा हुजनि जंहिं तरीक़े सां हुनखे झटके सां तव्हां हयो न न एक्चुअली असां महीने को शो कयूं पिया न अच्छा, त असांखे प्रैक्टिस आहे बिस्मा जल्दी डेली जो असांजो कमु आहे न ब्लास्ट करणु हे प्रैक्टिस आहे कुझु बि कोन थींदो भरोसा रखें चले ठीकु आहे मैं सीएनजी भरल ठीकु आहे त हिनखे ब्लास्ट कजे तव्हांजी इजाज़त आहे
ओके ठीक है, सॼी टीम जी इजाज़त आहे एंड हियर वी गो। ठीक आहे, त ब्लास्ट थी विया एंड सभु पंहिंजी पंहिंजी चिट ओपन करे ॾिसंदासीं त विनर कंहिंते लिखियल आहे। अगरि सैड फेस अची वियो त इट मीन्स विन कोन कयो, जिते विनर लिखिजी आहे उहो ई हूंदो विनर। त भाभी जी तव्हां बि तैयार थी वञो, छो जो भाभी जी असांजी विनर जे लाइ डांस कंदी आहे हिते फ्लोर ते अची। यानी सबसे पहले जो है मैं बता देती हूँ, हमारे पास जो कॉलर मौजूद थे वो नहीं जीत पाए। ओ, सैड त फेस। इन जो मतलब आहे विनर वारी चिट हिननि टिनि मां हाँ। हिकिड़े खे आहे। अब देखते हैं। टन टन ठीक है, सस्पेंशन करो। नजर अली तव्हां ॾेखारियो पैसा नहीं मैं हिते जेकी सूरत हाल आहे न ऐं उहा तो बयानु कयां। एक मिनट कॉर्ड दीजिएगा। पैसा समझी मैं जमालो सब गाय करे बुधाईंदा, सब गाय बुधाईंदा। कोन करे सघिया, सैड फेस आहे इन जो मतलब आहे। बाक़ी तो फिल संजराणी ऐं मुनीर महर। अच्छा मुनीर जी मुनीर तव्हां ओपन कयो, हिन में छा आहे? मुनीर मां खटी वठो ॾिसूं। मुनीर ॾिसूं चिट ॾेखारियो त ही अदा मुनीर महर जिन जी पर्ची आहे ऐं ही आहिनि अची वञो भाभी। असांजी भाभी जी बि बहुत मुबारक करो। अची वञो। जबरदस्त भाई जी बिल्कुलु, असां पंहिंजी गेम जो सिलसिलो बि रखंदासीं जारी, पर हाणे असां अदा तोफेल खां पुछंदासीं त असांखे कहिड़ो गानो पियो ॿुधाए असांखे असांजे नाज़रीन खे। गीत ईद जो मौक़ो आहे, ख़ुशी जो मौक़ो आहे, त चाहींदासीं त जेके देश परदेस वेठा आहिनि दोस्त ऐं ख़ासि करके हीअ जेका ईद गुज़रे पई उहा ॾाढी ट्रेडिशनल गुज़रे पई। जी हा, हिन ईद ते घर में रहणो आहे, ॿाहिरि न आहे वञिणो, घर घर में ई ईद मिलणी आहे। पर जेके दोस्त ॿाहिरि आहिनि उन्हनि दोस्तनि जे लाइ जेके असांखे पूरे पाकिस्तान में पूरी दुनिया में ॾिसनि था धरती टीवी जे ख़ासि स्पेशल प्रोग्राम जे लाइ सॉन्ग बेटा। ईद आई मेरा यार हो मैं की ईद करे सा ईद आई ते मेरा यार जो इसरा को बंद पियो तो कराए नतर तुझे शहर सुना रखियो भला जो चाहे इकड़ो जो इसरा को बंद पियो तो कराए नतर तुझे शहर सुना रखियो भला जो चाहे इकड़ो
तुझे गोठ मां मूंखे धिका ॾेई छॾियो मोटाए न त तुंहिंजे शहर सुहिणा रखियो भला ॿियो छा हिकिड़ो तुंहिंजो कमीज तेरी काली सुन फुलां वाली कमीज तेरी काली सुन फुलां वाली भावे बसे तू वाला दसा करनी नी रह बसे तू वाला दसा करनी नी रह तन लेके जाना मियां वाली कमीज तेरी हिकिड़ो तुंहिंजो इसरा जेको पंध पियो थो कराए न त तुंहिंजे शहर सुहिणा रखियो भला ॿियो छा तोसां पटरी हंजलियूं आंगन ओ मुंहिंजा प्यारा तोसां पटरी हंजलियूं आंगन ओ मुंहिंजा तुझा न पवंदा वेंदो मन रखदा त तुंहिंजे शहर सुहिणा रखियो भला ॿियो छा हिकिड़ो 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 तुंहिंजो वाह भाई वाह जबरदस्त क्या बेहतरीन बात है आज तो चार चांद लग गए हमारे सेट पे धरती जा रंग भले तव्हां पूरी दुनिया बि घुमी अचो तव्हांखे ही रंग कोन मिलंदा ऐं हाणे वक़्तु आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो केॾां बि नाहे वञिणो बसि असां हीअं वियासीं हीअं आयासीं हीअं वियासीं हीअं आयासीं त पोइ गॾिजी करे चओ धरती जो जमालो वाह वाह जमालो अञा काफ़ी सारियूं मज़ेदार असां वटि गेम्स आहिनि पर गेम्स खां पहिरीं आदा मुरीद खां पुछंदासीं त तव्हां छा पिया ॿुधायो असांखे असांजी ऑडियंस खे कोई लाल शहबाज कलंदर जी धमाल ॿुधाईंदा ठीक है तो फिर इंतजार किस चीज का आ जाए ऑल योर्स
हो लाल मेरी पत रखियो भला झूले लालण हो लाल मेरी। लाल मेरी पत रखियो भला झूले लालण सिंधड़ी दा सेवण दा सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर अली दम दम दे अंदर ओ मस्तो मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर अली दम दम दे अंदर ओ मस्तो मस्त कलंदर ओ लाल मेरी ओ लाल मेरी चारे चराग तेरे बलन हमेशा चारे चराग तेरे चारे चराग तेरे चारे चराग तेरे बलन हमेशा पंजवा में बालन आया भला झूले लालन हो पंजवा बालन पंजवा में बालन आया भला झूले लालन सिंधड़ी दा सेवण दा सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर अली दम दम दे अंदर ओ मस्तो मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर अली दम दम दे अंदर लाल मेरी हो लाल मेरी हो। जनना जनना तेरी नौबत बाजे जनना जनना तेरी जनना जनना तेरी जनना 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 तेरी जनना जनना तेरी नौबत बाजे नाल बजे खड़े याल भला झूले लालण ओ नाल बजे नाल बजे खड़े याल भला झूले लालण सिंधड़ी दा सेवण दा सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर अली दम दम दे अंदर ओ मस्तो मस्त कलंदर ओ लाल मेरी ओ लाल मेरी। ਉੱਚਿਆਂ ਰੋਜ਼ਾ ਪੀਰਾਂ ਤੇਰਾ ਉੱਚਿਆਂ ਰੋਜ਼ਾ ਪੀਰਾਂ ਤੇਰਾ ਉੱਚਿਆਂ ਰੋਜ਼ਾ ਪੀਰਾਂ ਤੇਰਾ ਹੇਠ ਵਗੇ ਦਰੀ ਆਇਓ ਭਲਾ ਝੂਲੇ ਲਾਲਣ ਓ ਹੇਠ ਵਗੇ ਹੇਠ ਵਗੇ ਦਰੀ ਆਇਓ ਭਲਾ झूले लालण
जबरदस्त भाई, पूरा सेट झूम गया आज हमारा। जी बिल्कुल, पूरो सेट असांजो आज झूमी पियो। त ईअं ई तव्हांखे असां एंटरटेन कंदा रहंदासीं। असांजे सिंध जा सितारा असां सां गॾु आहिनि। असां काफ़ी कुझु इन्हनि खां सिखियो आहे ऐं इनशाला पूरी ज़िंदगी सिखंदा रहंदासीं। असां त कुझु बि न हुननि जे अॻियां। वैसे पर्सनली ॻाल्हि आहे, तव्हांखे त ॿुधायां। असां हाणे असां स्टार्ट था कयूं पंहिंजो नेक्स्ट सेगमेंट, ऐं उहो आहे अखरनि वारो, जंहिंमें असां तव्हांखे ॾेखारींदा आहियूं हिकिड़ो अखर, ऐं तव्हां वटि हूंदा आहिनि 20 सेकंड्स में वधि खां वधि तव्हांखे असांखे हुनजा लफ़्ज़ ॿुधाइणा हूंदा आहिनि। पर अॼु वंस अगेन असां हिकिड़ो कॉलर वठंदासीं ऐं असां सां गॾु असांजा टे महिमान आहिनि, स्पेशल गेस्ट आहिनि। अॼु उन्हनि खे बि ट्राई कयूं था त हू असां सां इहा गेम कीअं प्ले था कनि। मुंहिंजे ख्याल में पहिरियों असां प्ले कयूं ताकी डमीअ सां ॾींदा आहियूं, डमीअ सां कयूं था हिकिड़ो दफ़ो ताकी तव्हांखे बि ख़बर पवे। हिकिड़ो कॉलर बि वठंदासीं बट हाँ ठीक है, ये ठीक है ज़ोए। हाँ ये सही है। हाँ चलो रैपिड फायर राउंड स्टार्ट करते हैं। ये ठीक है ज़ोए। हाँ ठीक है। अच्छा, हिन में हिकिड़ो असां अखर अलिफ बे जो अखर ॾेखारींदा आहियूं। ठीकु आहे, 20 सेकंड्स जो टाइम हूंदो आहे। 20 सेकंड्स में घणा का घणा लफ़्ज़ ठाहे ॿुधाइणा हूंदा आहिनि। हिन में असां 4 कॉलर्स वठंदा आहियूं। अॼु त हिकिड़ो कॉलर वठंदासीं, 3 तव्हां सां गॾु आहियो, ऐं उन जे लास्ट में डिसाइड कंदासीं त जेको वधि खां वधि असांखे लफ़्ज़ ॿुधाईंदो उहो जो थींदो विनर। त पहिरियों बिस्मा ऐं मां डमी स्टार्टिंग। बिल्कुल डेमो देते हैं। त हिन डेमो में एक्चुअली हिकिड़ो बिस्मा मूंखे ॿुधाईंदे, हिकिड़ो मां। त बिस्मा मुंहिंजे ख्याल में 20 सेकंड्स मां तव्हांखे ॾियां, तो 20 सेकंड्स में काउंट था कि केतिरो अथव। रैपिड फायर ठीक है ज़ोए। मैं इतने सारे लफ्ज़ कैसे सोचूं? ठीक है, तो वो रैपिड फायर ही सही है। पंहिंजो अल्फाबेट आहे जीम। यू स्टार्ट फर्स्ट। जहाज, जुती, जापान, जोजी इज अ नेम, जेब, जॉगर्स, ज्वेलरी, जूस, जीप, हाँ जीप 1 जीत, जो जीतते हैं, जीत। हाँ ओके ठीक है, मतलब आपने जीत लिया है। हाँ नहीं, मैंने जीत लिया, मैं जीत गया। नहीं, आप कैसे जीतना? तो आपने जीत जस्ट कंटिन्यू ना। अच्छा, आपने वर्ड क्या लिया लास्ट में? तो यू जस्ट से विद जीम से बताना। हरी अप बिस्मा, हरी अप, आई विल काउंट डाउन। जंगल, हाँ। जत, तव्हांखे ॿिया अखर में लाइए न हूंदा, हिन जो कुझु न सोचो। जबल, बिस्मा टॉक बैक से सुन के बता दिया जबल। ठीक है, त पोइ हिन तरीक़े सां तव्हां असां सां गेम्स खेॾंदा आहियो। त जल्दी सां कॉल खे शामिल थी वञो असांजे हिन सेगमेंट में। वी हैव अ कॉल नाउ आई थिंक। जी अस्सलाम वालेकुम, कह रहे हैं किथां? वालेकुम अस्सलाम। अदा कह रहे किथां? शिकारपुर का। अदा अब्दुल लतीफ शिकारपुर का। तो वेलकम टू आवर शो। है ताकि ईद जो लख लख वाधायूं हुजनि अब्दुल लतीफ साहब। जी अब्दुल लतीफ साहब कैसे हैं आप? ठीक है मेरे भाई। तव्हांखे बि खोड़ सारियूं ईद जी मुबारकूं। हाँ, तव्हांखे ख़बर आहे असां सां कहिड़ा महिमान वेठा आहिनि अॼु? जी बिल्कुलु, तमामु सुहिणा ऐं तमामु सुरीला जेको आहे सो सिंध जा, बल्कि पूरे पाकिस्तान जा जेको आहे सो असांजो फ़ख्र जेको आहे सो नजफ़ सिर्फ़ पाकिस्तान में न बल्कि पूरी दुनिया में असांजी सिंध जो नालो रोशन कयो आहे। असांखे फ़ख्र आहे पंहिंजे हिननि महिमाननि ते। त तव्हांखे ख़बर आहे असांजो कहिड़ो सेगमेंट हली रहियो आहे? रानी मुनीर महर साहब। अदा 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 ख़बर आहे कहिड़ो सेगमेंट पियो हले असांजो? अल्फाबेट वारो। जी बिल्कुलु, त पोइ तव्हां तयारु आहियो? जी जी। तव्हांखे ख़बर आहे तव्हांजो मुक़ाबिलो थियण वारो आहे असांजे हिननि सितारनि सां। जी जी बिल्कुलु, असांजो त पोइ मुक़ाबिलो त पोइ तव्हांखे असां 20 सेकंड्स ॾियूं था। तव्हांजो मां अल्फाबेट खणी थो अचां ऐं ॾिसां थो। डेली मां भुली वेंदो आहियां त कल्ह कहिड़ा अल्फाबेट ॾिना हुया, चोनी कहिड़ा ॾिना, मिक्स बि थी वेंदा आहिनि। त आई थिंक दिस वन इज नहीं, ये हो गया था ज़ुहैब। आप ये नहीं ही न थियो है भाई, क्या हमने जीम से बताया था? अच्छा चले, आ जाए। ठीक है। अदा त तव्हां जो अल्फाबेट आहे, अखर आहे बिस्मा, आप काउंट डाउन करेंगे 20 सेकंड। सीन। अदा सीन बि से बि स्वाद बि कंहिंसां बि ॿुधाए सघो था तव्हां। तव्हांखे इहो एडवांटेज आहे। सीन स्वाद कहिड़ो आहे अदा? जी टाइम स्टार्ट्स नाउ। सीन जी सीन सां सरफ जी स्वाद सीन से कुछ वैली वेंदो। सीन सां हरिया अदा 20 सेकंड है, जल्दी। अदा जी साइकिल जी साइकिल सरफ सागे ही रिपीट क्या क्यों? अदा अदा जी सूफ जल्दी अदा
हथ में Time's up, आंसू time's up. हथ में आंसू Time's up. Alright, time's up. त ही हुया अब्दुल लतीफ जे सारे कॉल कई हिनन असां के जस्ट 3 वर्ड्स ॿुधाया कितने 3 आई थिंक 3 ठीक बताए है। हैं मेरे भाई ने सिर्फ। जी ठीक है। 20 सेकंड्स में हिनन असां के 3 लफ़्ज़ ॿुधाया आहिनि हाणे ॾिसऊं चलो, था कोई त असां जा जेके स्पेशल गेस्ट आहिनि उहे असां के 20 सेकंड्स में केतिरा लफ़्ज़ ॿुधाईंदा त पोइ कंहिंखां स्टार्ट कयूं हिन टाइम ठीक है ठीक है त पोइ दातो फेल जो मां अखर खणी अचां फ़िलहाल नाहे ॾेखारिणो तव्हांखे ॾेखारे असां काउंट डाउन स्टार्ट कंदासीं ठीकु 20 आहे seconds. जॾहिं तव्हां असांखे पहिरियों लफ़्ज़ ॿुधाईंदा आहियो उन टाइम खां असां काउंटिंग स्टार्ट कंदा आहियूं ऐं 20 सेकंड तव्हांखे मिलंदा आहिनि त तव्हां तयारु आहियो अच्छा उन्हनि खे त बीट करे सघो था न जे 3 ॿुधाया आहिनि ओके नो प्रॉब्लम ठीकु आहे चलो स्टार्ट करते हैं। त तव्हांजो अखर आहे ते तूए बि थी थो सघे ते बि थी थो सघे प्रोनाउंसिएशन साॻी हुजे अच्छा हाँ। तारिक हाँ ठीक है तौसीफ जी तौ जी तेल जी तितली जी हरिया 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 तुफैल तुफैल ताहिर ताहिर कुछ भी सब्जियों कुछ भी तो हरिया 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 ओके टाइम्स अप। ऑलराइट टाइम्स अप आई तव्हां 20 सेकंड्स में असांखे 8 लफ़्ज़ ॿुधाया नॉट Well बैड played, लेकिन एटलीस्ट असां win कर कॉलर चुके खे तव्हां बीट करे चुका आहियो हाणे सॼो डिपेंड थो करे असांजे 2 स्पेशल गेस्ट ते पोइ असां फाइनलाइज़ करे सघंदासीं त पोइ तव्हां जी बि असां लिखूं हिते चिट काॾे वई मां पंहिंजी जादुई पेन सां लिखां अच्छा तव्हां केतिरा वर्ड्स ॿुधाया मां वंस अगेन केतिरा वर्ड्स ॿुधाया 8 ऑल राइट 8 वर्ड्स तव्हां ॿुधाइनि 20 सेकंड्स में ऐं हाणे असां अचूं पिया त मुनीर महर ॾे त पोइ तव्हां बि तयारु आहियो तव्हांखे छा पियो लॻे तव्हां हिननि खे बीट करे सघो था न मतिलब हिन गेम जी ॻाल्हि पियो कयां मां ठीकु आहे त बसि अची वियो खणी अची वियो विदाउट वेस्टिंग एनी टाइम तव्हांजो अखर आहे चे ओ चे एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ। नाउ चाइना जी चीची चमड़ो जी चमचो जी चट्टण जी चाचो जी चाची जी चराग जी चुम्मी जी चरियो जी जी हरिया हरिया अन्ना जी चंद्र 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 It's your time's up. ऑल राइट टाइम्स अप ऐं तव्हां 10 लफ़्ज़ असांखे 20 सेकंड में ॿुधाया आहिनि गुड चरेगा वो चंद्र त पोइ मुनीर महर जिन असांखे ॿुधाया आहिनि 10 लफ़्ज़ 20 सेकंड में बाक़ी असां वटि असांजा आख़िरी महिमान आहिनि सॼो डिपेंड करे थो इन्हनि ते फाइनलाइज़ थी वेंदो त केरु विनर आहे हाणे ताईं बीट कनि था अदा मुनीर जिन ठीकु आहे त पोइ लास्ट अचूं तव्हां तयारु आहियो लास्ट तव्हांजो अखर विस्मा रेडी हाँ मैं रेडी। ऑलराइट तव्हांजो अखर आहे पे And एंड your योर टाइम time starts now. नाउ जी 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 पराया जी पादर जी पाकिस्तान जी पारस जी पप्पू जी पपी जी 11 थी चुका आहिनि 11 थिया 11 थी विया बन जा बाबा ऑलराइट ऐं नजब अली आहिनि हिन सेगमेंट जा विनर त पोइ भाभी जी अची वारे नजब दिलाए कयो डांस कांग्रेचुलेशंस नजब अली तव्हां विन करे चुका आहियो ही सेगमेंट सो वेरी वेल डन तमामु ज़बरदस्त प्ले कयो आहे इन ई ख़ुशीअ में थी चुका आहिनि विनर त पोइ तव्हां खां पुछंदासीं कहिड़ो सॉन्ग ॿुधाए पिया असांखे असांजी ऑडियंस खे असल में ज़ोएबा हिकिड़ी इहा वाहिद ईद आहे जेकी थोरी खटी मिठी आहे जी इहो तव्हां जेके असांजा हींअर व्यूअर्स आहिनि उहे बि सम्झनि था हिन ॻाल्हि खे छो त हर तकलीफ़ जे पुठियां हर ॾुख जे पुठियां हर तकलीफ़ खां पोइ आसानी आहे जी ऐं अलाह खां इहा दुआ आहे त अलाह कंदो जेकी हींअर हीअ वबा हली रही आहे जी ऐं परवरदिगार खां इहा ई दुआ आहे त अलाह कंदो वरी उहे मेल मलाखड़ा मुहबतुनि जूं इहे कचहरियूं वरी क़ाइमु थींदियूं सो अॼु हिकिड़ी इल्तिजा आहे अलाह खां इल्तिजा आहे उहा पेश थो कयां बिल्कुलु ऐं उहा उन रहमत जा सवाली आहियूं उहा उन रहमत जे सवाली पेश थो कयां तो फिर ठीक है ऑल योर्स आ जाए। थैंक यू
रहम करीम जा मौला मुझा मौला मुझा मौला। नजरे करम रख जा बाकी भरम रख जा, नजरे करम रख जा बाकी भरम रख जा। रहमत जो सवाली आया तू बिन खा खाली आया, तोरी बता अल्लाह ओ मुझा मौला। नजरे करम रख जा, नजरे करम रख जा, नजरे करम रख जा। हर मोड़ ते मौला मुझा मौला। नजरे करम रख जा बाकी भरम रख जा, नजरे करम रख जा बाकी भरम रख जा। रहमत जो सवाली आया तू बिन खा खाली आया, मौला। अल्लाह 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 अल्लाह। अखाई कहड़ी बिने की सजाई, न चाही दरियाज़त इबादत अजाई। अल्लाह 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 अल्लाह। अखाई कहड़ी बिने की सजाई, न चाही दरियाज़त इबादत अजाई। अखाई कहड़ी बिने की सजाई, न चाही दरियाज़त इबादत अजाई। मन भी लगन तो लाओ मुझा मौला। हर मोड़ ते मौला ओ मुझा मौला, हर मोड़ ते मौला ओ मुझा मौला। नजरे करम रख जा बाकी भरम रख जा, नजरे करम रख जा बाकी भरम रख जा। रहमत जो सवाली आया वो बिन खा खाली आया, मुझा मौला। हर मोड़ ते मौला ओ मुझा मौला। अल्लाह 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 अल्लाह
खता कारवाया बतायुन ए बंसा टिमटारवाया मां इंसान आया खता कारवाया बतायुन ए बंसा टिमटारवाया कम तू करी सोला ओ मुझा मौला हर मोड़ दे मौला ओ मुझा मौला नजरे करम रख जा बाकी भरम रख जा नजरे करम रख जा बाकी भरम रख जा रहमत जो सवाली आया वो बिन खा खाली आया तोरी बता अल्लाह ओ मुझा मौला हर मोड़ दे मौला ओ मुझा मौला अल्लाह माशाल्लाह शाला स्पीचलेस कुछ लफ़्ज़ न आहिनि चवण जे लाइ बसि अलाह पाक इहा ई दुआ आहे त जल्दी खां जल्दी इहा वबा ख़तमु थिए ऐं ज़िंदगी में अॾोखिया मरहला ईंदा आहिनि पर दिलि में तकलीफ़ूं रखी करे चेहरे ते मुस्कुराहट ई ज़िंदगी जो नालो हूंदो आहे ऐं असां बि इहा कोशिशि कईसीं जेके जेके घर में वेठा आहिनि त हिन सिचुएशन में तव्हांजे लाइ कुझु अहिड़ो प्रोग्राम खणी अचो जो तव्हांजे चेहरनि ते बि असांजे करे मुस्कुराहट अचे ऐं हर इंसान जो इहो ई कमु हुजणु घुरिजे तव्हांजे करे अगरि कंहिंखे ख़ुशी नथा ॾेई सघो कंहिंजे चेहरे ते मुस्कुराहट त ॾेई था सघो त हिन ॻाल्हि ते असां हलूं था की नंढी ब्रेक ॾे काफ़ी सारियूं गेम्स आहिनि कुझु ॿिया बि गाना तव्हांखे ॿुधाईंदा असांजा सिंगर्स बसि असां छोटी सी ब्रेक बस असा बस असा हीअं आयासीं हीअं आयासीं हीअं आयासीं हीअं आयासीं त पोइ गॾिजी करे चओ धरती जो जमालो वाह जमालो धरती जो जमालो वाह वाह जमालो ऐं हाणे असां स्टार्ट था कयूं पंहिंजो कहाणी वारो सेगमेंट जंहिंमें असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं कहाणी ऐं पोइ तव्हां ॾींदा आहियो असांजी कहाणी जे सवालनि जा जवाब लेकिन कहानी सुनने के लिए आपको अगर आप कॉल कर रहे हैं तो उससे पहले आपको गौर से सुननी होगी कहानी गौर से सुनेंगे तभी आप लोग उसके जवाब दे सकेंगे जो कि मेरे पास है जी बिल्कुल त कहाणी को पहिरीं असां अदा तोफैल खे चवंदासीं त जी नानी जी कहानी तो ना न न न ॿी कहाणी आहे तव्हां ॿुधो पर हुन खां पहिरियों असां तव्हांखे चवंदासीं असांखे असांजी ऑडियंस खे गीत ॿुधायो त असांखे हाणे कहिड़ो गीत पिया ॿुधायो हिकिड़ो मुंहिंजो मौला जो कसीदो आहे जेको वर्ल्ड फेमस आहे मां तमामु घणो थोराइतो आहियां अल्लाह लगदा अली वाला अल्लाह साईं तमामु घणो थोराइतो आहियां ऐं ख़ासि हिननि दोस्तनि जो जिन्हनि सां गॾु मूं कमु कयो आहे तव्हां न बि चओ त असां पाण तव्हांखे फरमाइश कयूं आहे ते ख़ूबसूरत ट्रैक जेको आहे ठीकु आहे चल ओवर टू यू जी मौला मौला जी
हैदरियम कलंदर मस्तम बंदाए मुर्तज़ारी पेशवाए तमाम रिंदान कैसा के पूरे शेरे अज़दान कलंदर वसई कलंगी तुझी लाल वसे लाली अदला गदला तुझे दर्जा हूँ मस्तम मलंग मवा जोली न कज खाली दूल्हा पंजे दरदा खूबसूरत कसीदो है सजी दुनिया जो सुन के सुन लगदे अली वाला प्यारा लगदे अली वाला अली वली के पसीने से फूल बनते हैं उनके नक्शे कदम से उसूल बनते हैं क्या तारीफ करूं मैं हसनैन की जिनकी सवारी रसूल बनते किसे भी मैदान विचों जा सुन ले सुन ले सुन ले उन्हीं बजदा अली वाला सोहना लगदा अली वाला लगदे अली वाला प्यार लगदे अली वाला सोहना लगदे अली वाला प्यार लगदे अली वाला किसे भी मैदान विचों जा सुन ले सुन ले सुन ले नहीं बजदा अली वाला सोहना लगदे अली वाला सोहना लगदे अली वाला प्यारा लगदे अली वाला अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला मार के बोतला सांगी जिस दम आंटियां दे विच पाया देवर बदले तांद सुने दे जोश शाहबाज नूं आया देवर बदले तांद सुने दे जोश शाहबाज नूं आया बोतला किथे तू हुणे आजा 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 देखूं सदसे अली वाला देखूं सदसे सेवण वाला देखूं सदसे अली वाला देखूं सदसे सेवण वाला अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला इंजदी जुर्रत की थी सैयद विच तारीख में छा गई इंजदी जुर्रत की थी सैयद विच तारीख में छा गई बंदियां में एक बंदे दी इंजदी शान आ गई बंदियां में एक बंदे दी इंजदी शान आ गई
जबरदस्त। क्या बात है भाई, जो मैंने तुम्हें कहा था ना, मैं इस सॉन्ग की बात कर रही थी, मेरा फेवरेट गाना है, मैं आपके इस गाने जी की बहुत बिल्कुल fan है, हूं। जेतिरी तारीफ़ कजे उहा तारीफ़ घटि आहे। ऐं हियो सिलसिलो बि जारी रखंदासीं। अचूं था पंहिंजी कहाणी जी तरफ़। बिस्मा, त तव्हां पंहिंजे हथ में पकड़ो क्वेश्चन्स ऐं मुंहिंजे हथ में अची चुकी आहे कहाणी। त गौर सां तव्हांखे कहाणी ॿुधणी आहे, उन खां पोइ ई कॉल मिलाइणी आहे, न त तव्हां सवालनि जा जवाब और कोन आप ॾेई लोगों को सघंदा। भी कहानी गौर से सुननी जी है ताकि बिल्कुल। आप लोग त जवाब दे अॼु सकें। तव्हांखे बि ॿुधणी आहे। असां कहाणी जा 3 क्वेश्चन्स कंदा आहियूं, 4 कंदासीं। हिकिड़ो सवाल हूंदो असांजे कॉलर जे लाइ ऐं 3 सवाल हूंदा तव्हांजे लाइ, ऐं तव्हां जवाब तॾहिं ॾेई था सघो जॾहिं कहाणी खे सही तरीक़े सां ॿुधंदो। त पोइ रेडी आहियो? असांजी ऑडियंस भी रेडी आहे, कॉलर्स भी रेडी आहिनि। बिस्मा, हाँ ओके, यू टेक इट विद यू। ठीक है, आप स्टार्ट करें कहानी के। जी। एक गधे और घोड़े में बहस हो गई। गधा बजित था कि कौवा सफेद होता है, घोड़ा कह रहा था कि कौवा काला होता है। बहस बढ़ते बढ़ते लड़ाई झगड़े में बदल गई। दोनों अपना झगड़ा लेकर बादशाह सलामत शेर तक पहुंचे। शेर ने दोनों की बात सुनी और फैसला दिया कि घोड़े के सर में 10 जूते मारे जाएं और उसे जेल में डाल दिया जाए। घोड़ा शेर का फैसला सुनकर बहुत झटपट आया और रोते हुए बोला, ये तो जुल्म है, हक पर भी मैं हूं और सजा भी मुझे दी जा रही है। शेर बोला, तुझे सजा इसलिए नहीं दी जा रही कि तू हक पे नहीं, इसलिए दी जा रही है कि तुझे पता था कि वो गधा है तो तूने उसके साथ बहस की क्यों। ऐसे असांजी कहानी कही थी खत्म। हाणे बिस्मा जे हथ में आहिनि कहाणी जा सवाल। अस्सलाम वालेकुम, कह रहे हैं किथां? वालेकुम अस्सलाम, सलीम लाड़काने का। अदा ये रिपीट के जो नालो सलीम फ्रॉम लाड़काना। जी सलीम लाड़काने जी का। अदा, सलीम साहब, सबसे पहले तो आपको वेलकम करते हैं अपने शो में और विश करते हैं ईद मुबारक। कैसे मेरे भाई, आप ठीक हैं? ठीक ठाक, आपको भी ईद की मुबारक खैर हो। मुबारक मेरे भाई। आपको पता है कौन सा सेगमेंट चल रहा था अभी हमारा? जी स्टोरी का। जी बिल्कुल अदा, हर सवाल जेको आहे त 2000 रुपयनि जो आहे। असां 4 सवाल कंदा आहियूं, हिकिड़ो सवाल तव्हां को कंदासीं, बाक़ी 3 सवाल असां वटि जेके स्पेशल गेस्ट वेठा आहिनि असां उन्हनि को कंदासीं। तो मेरे भाई रेडी हैं? अदा, तव्हांखे ख़बर आहे असां सां गॾु कहिड़ा महिमान वेठा आहिनि? जी अदा, जी सुफैल खान संजराणी, नजफ अली, मुनीर महर। जी, कुझु चवणु चाहींदो, कुझु पुछणु चाहींदो असांजे महिमाननि खां? अदा, तव्हांजे महिमाननि खे बि मुंहिंजे तरफ़ां ईद जूं खोड़ सारियूं मुबारकूं। ठीक है, तो बिस्मा ओवर टू यू। ठीक है मेरे भाई, सवाल आपसे किया जा रहा है, गौर से सुनिएगा। गधे और घोड़े में किस बात पे बहस हुई? इजी सवाल है। और घोड़े में किस जी। ओ गधा बस था कि कवा सफेद होता है और घोड़ो छापे सवे? घोड़ा सुर्ख। घोड़ा जी। गधे और घोड़े का झगड़ा चल रहा था कि गधा कह रहा था कि कवा सफेद होता है जी। और घोड़ा कह रहा था कि नहीं काला होता है। राइट, ठीक है, तव्हां विनर आहियो। कांग्रेचुलेशंस, यू आर सलीम फ्रॉम लाड़काना। त भाभी जी अची वञो, थोड़ी सलीम जे लाइ बि डांस कयो। ऑल राइट, यू आर सलीम असांखे लाड़काने को कॉल कई ऐं हाणे बाक़ी सवाल असां पुछण वारा आहियूं। जी बिस्मा, तो ठीक है, अब हमारे गेस्ट की बारी है। तव्हां चुननि मां। ठीक है दादा, तो फेल का पहले क्वेश्चन था कि ठीक है, तो सर आपसे ही पहले सवाल किया जाता है। आपका सवाल है, दोनों अपना झगड़ा लेकर किसके पास पहुंचे? शेर के पास। भाभी जी, राइट आंसर। अच्छा बिस्मा, नेक्स्ट क्वेश्चन। ठीक है, मुनीर सर से है। आपका सवाल है, शेर ने क्या फैसला दिया? शेर ने कहा कि घोड़े को 1 साल के लिए जेल में डाल दो, और क्योंकि वो उसने आइयो जेल में भी विझो आए। ठीक है, देने के सही कयो वञे, सही जवाब है। एक सवाल पूछा है मैंने। एक मिनट यार, उनको
बोलने का मौका तो दो। एक सवाल उन्होंने जो एक साल किया की है, तो सजा है नहीं इसमें। नहीं जी उन्होंने जो सवाल किया है उसी का मैंने जवाब दिया। न त सजा केड़ी हुई इनमें ॿ शयूं आहिनि नहीं, सवाल है शेर ने क्या फैसला दिया? हाँ शेर ने फैसलो फैसला दिया कि इस घोड़े को सजा दे दो, ठीक है सजा केड़ी हुई क्योंकि सजा उसने हक की बात क्यों की। सजा पुछूं पिया त केड़ी सजा हुई सजा उसको 1 साल के लिए एक बंद कर साल का तो जिक्र नहीं में है। दो, उसको बंद कर दो, बंद ठीक कर है त पोइ हाणे तव्हां फैसलो कयो हिनखे सही कयो वञे चीटिंग दो। है याद आ गया, याद आ गया। एक सेकंड मैं उनके सवाल का जवाब दे रहा हूँ ना, आप दोनों इंटरप्ट नहीं कर रहे। हाँ, ये भी सही बात है। मैं उनके सवाल का जवाब दे ठीक रहा है, हूँ ठीक और है। मैंने दे दिया है कि भाई तब इस्माइल घोड़े- मेरा ख्याल घोड़े से को अब तक ये ॾिसो, ठीक है। ही सवाल पुछ जंगल के दिया शेर है ने- जंगल के बाकी शेर- मां ॿुधाईंदो आहे त ही जवाब करेक्ट आहे न छो जो स्टोरी मुंहिंजे हथ में हुन वटि जवाब न हुन वटि सिर्फ़ सवाल आहे जंगल जे शेर घोड़े खे सजा ॾिनी, सजा ॾिनी त चोरी सजा ॾिनी, इहो वरी ॿियो सवाल आहे। न फैसलो कहिड़ो फैसला दिया के उन खां पोइ क्या रिपीट फैसला आहे दिया, इन्होंने पूछा कि क्या फैसला हाँ तो वो दिया? ॿुधाइणो आहे मैंने कहा तव्हांखे उन्होंने घोड़े को सजा दी। सजा दी। कंसीडर कयूं वैसे असां एक साल जी समझो साल असां 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 तव्हांखे ॿुधाए छॾियूं त हुन चयो जेको आहे त घोड़े के सर में 10 जूते मारे जाएं और उसे जेल में डाल दिया जाए जेल के बाद है ना, जेल की बात हाँ है। 10 चले जूते आधा पॉइंट मिल गया, आधा पॉइंट। ठीक है त पोइ अधु जवाब ॾियो साईं भाभी सिर्फ़ एसि ताईं अचो म्यूज़िक प्ले कयो मां बि हिकिड़े दफ़ा ॿिनि गाना अधु ठीक है ऑल राइट द थर्ड क्वेश्चन अदा नजफ खाजी बिस्मा मुझे आश्रय न रहो ये ही बिठो दो। जी बिस्मा ठीक है अदाना, जब आपसे सवाल है, जब घोड़ा बोला हक पर भी मैं हूँ और सजा भी मुझे दी जा रही है, तो शेर ने क्या जवाब दिया? शेर ने ये बोला तुम तो समझदार थे, वो तो गधा है। सही कंसीडर कयो हाँ, कर सकते हैं। हाँ कंफ्यूज पिया क्यों नहीं नहीं अगर ए 10 जूतनि जी जगह ते 2 जूतनि जो बि नालो खणी आ त सदा ठीक है त पोइ तव्हां छा पिया चओ छा हुन हाँ उन्होंने तू तो समझदार है, हो तो गधा है, तू तू ठीक आहे जॾहिं तोखे ख़बर बि हू गधा आहे त पोइ हाँ ज़िद छा जी हुन ज़िद सां छा जो? सही जवाब सही है। अची वञो भाभी खे ऐं हिते थिए थो असांजो कहाणी वारो सेगमेंट ख़तम। बेख़तम ऐं हाणे अदा मुनीर तव्हां असांखे छा पिया ॿुधायो असां तव्हांखे पंहिंजो हिकिड़ो नंढड़ो गीत आहे यारनि जा यार। ठीकु आहे अच्छा, सौ जबरदस्त, आ जाए। असां फराडी न कूड़ जा आदि न, असां फराडी न कूड़ जा आदि न, गलती कंदा न हर वार हूँ, असां त यारनि जा यार 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 हूँ। ओ यार बिना दिलदार बिना आ कहिड़ो मां पंहिंजे प्यार बिना ही दिल थी चवे तू साम्हूं वे ओ वञ न परे तू करार बिना। ओ यार बिना दिलदार बिना आ कहिड़ो मां पंहिंजे यार बिना गुल फुल न आहिनि ही गीत मुंहिंजा कंहिं शाइर बिना फनकार बिना। सारी ज़िंदगी घाटा खाधा लख न यार ठाहियासीं, यारनि जा ॾुख पंहिंजा सम्झा खिली मथे ते खयासीं। हिका ज़बान असांजी सचा सुञाण असांजी, हिका ज़बान असांजी सचा सुञाण असांजी, बंदा त असीं ताबेदार हूं, असां त यारनि जा यार 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 हूं। दोसानी हो लगायो साईं, असां त मरण ताईं
जाते जाते हुक्म ईंदो यार उते ईंदासी सीधा ऐं सादा हूँ वाइदनि जा पक्का हूँ सीधा ऐं सादा हूँ वाइदनि जा पक्का हूँ यारनि ते कंदा एतबार हूँ असां त यारनि जा यार 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 हूँ ओ यार बिना दिलदार बिना आ कहिड़ो मां पंहिंजे प्यार बिना ही दिल थी चवे तूं साम्हूं वे ओ वञ न परे तूं करार बिना ओ यार बिना दिलदार बिना आ कहिड़ो मां पंहिंजे यार बिना गुल फुल न आहिनि ही गीत मुंहिंजा कंहिं शाइर बिना फनकार बिना हाली ॻाल्हियूं यार न सम्झनि सच करे था सम्झायूं तंहिंजी ख़ातिर करणी पए त जिंद कुर्बान कंदासूं असां बाज़ारी न बंदा वापारी न असां बाज़ारी न बंदा वापारी न यारनि खे चवंदा बार बार हूँ असां त यारनि जा यार 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 हूँ अरे वाह जबरदस्त भाई इतना खूबसूरत सा गीत सुनाया हमें मुनीर साहब ने जबरदस्त मज़ो अची वियो स्पेशली जॾहिं अदा तुफैल उथी आया ऐं असांजी भाभी जी सां ईअं गोल डांस पिया करनि वाह छा उहो सीन हुयो क्यों आहे छा भाभी असां हिनखे भाभी जी चवंदा एक्चुअली ही पंहिंजे हस्बैंड सां गॾु हूंदी आहे पूरो महीनो जो हस्बैंड असां सां गॾु हुयो भाभी ते मुंहिंजी नज़र आहे न बाबा साहब पंहिंजे शो में काई नाजाइज़ी न करण ॾींदासीं वैसे बाबा साहब भाभी जी ठीक आहे त पोइ नंढो ब्रेक जो टाइम थी वियो आहे अञा कुछ गेम्स नालो बि भाभी आहिनि आहिनि। घणी सारी एंटरटेनमेंट आहे बेवा भाभी आहे नहीं नहीं उनके हस्बैंड गांव गए इन जो हस्बैंड गॾु हूंदो आहे सिर्फ़ अॼु कोन्हे उहो ईद जे ॾींहुं वियो आहे पंहिंजी माउ जे घर हिन जो हस्बैंड गॾु हूंदो आहे वैसे अच्छा हक़ ते नज़र रखी आहे तूं जी जी हिनखे तव्हां जैसा कहाणी ॿुधायूं था न ब्रेक में बस हिकिड़ी नंढड़ी ब्रेक आहे छोटी सी। हीअं था वञो हीअं था अचूं हीअं था वञो हीअं था अचूं पोइ कहिड़ा बि न वञो गॾिजी करे चओ धरती जो जमालो उहा उहा जमालो दिल जांच कर ऐं साह सां वेलकम बैक टू धरती जो जमालो वाह जमालो तमाम ॾिसी रहिया असांजी आज स्पेशल ट्रांसमिशन उम्मीद था कयूं था एंजॉय कंदा हूंदो छो जो असां सां गॾु आहिनि असांजे सिंध जा सितारा ऐं हाणे नेक्स्ट गेम खां पहिरीं असां अदा नजब खे चवंदासीं त असांखे गीत ॿुधाइनि जी अदा नजब पोइ कहिड़ो गीत पिया ॿुधाए असांखे जी बिल्कुलु अॼु ख़ुशी जो मौक़ो आहे त जी हिकिड़ो सिंधी ऐं बलोची थोरो मिक्स आहे उहो हिकिड़ो फ्लेवर आहे उहो वाह, वाह। चलो स्टार्ट जी। कर समाया तोखे साह में मेण विछायूं वेठो राह में चरियो मां आया तुंहिंजी चाह में मेण विछायूं वेठो राह में थपिया
थबिया बिया बिया मई दिल भर जानी 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 थबिया समाया तोखे साह में मेण विछायूं वेठो राह में थबिया 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 बिया बिया मई दिल भर जानी 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 मुझी दिल में प्यार अतू जो अखड़न के इंतजार अतू जो मुझी दिल में प्यार अतू जो अखड़न के इंतजार अतू जो एडियो तेरियूं छथो लाई मुखे विहारी छो न तो साई एडियो तेरियूं छथो लाई मुखे विहारी छो न तो साई थबिया 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 बिया बिया मई दिल भर जानी 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 तो बह जारी जारी लाठी दुखिया है इंतजारी तो बह जारी जारी लाठी दुखिया है इंतजारी मुखे दे तू सहारो जानी वारो कर तू वारो जानी मुखे दे तू सहारो जानी वारो कर तू वारो जानी थबिया 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 बिया बिया मई दिल भर जानी 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 कमर अहमद मून तुई दे खुश थी दुस जे खुशियों दी दे कमर अहमद मून तुई दे खुश थी दुस जे खुशियों दी दे नौकर थी तुझी नौकरी दीदी जान बे तो ता प्यारी न कभी नौकर थी तुझी नौकरी दीदी जान बे तो ता प्यारी न कभी भलिया समाया तोखे साह में मेण विछायूं वेठो राह में चरियो मां आया तुझी चाह में मेण विछायूं वेठो राह में थबिया 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 बिया बिया मई दिल भर जानी 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 भलिया समाया तोखे साह में मेण विछायूं वेठो राह में थबिया 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 बिया बिया मई दिल भर जानी 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 वाह भाई वाह, जबरदस्त भाई, मजा आ गया जबरदस्त। लास्ट झुमाए छॾियो न त भाउ असांजी भाभी जी खे बि झुमाए छॾियो हीअं फ्लोर ते गोल पई घुमे त हाणे असांजो जेको सेगमेंट आहे उहो आहे बॉक्सिस वारो पर हिन में असां कोई बि कॉलर न वठंदासीं असां पंहिंजे महिमाननि खां पुछंदासीं त उन्हनि जो लकी नंबर छा आहे हू पंहिंजी पसंदि जो बॉक्स ओपन कराईंदा ऐं हिन बॉक्स में कुझु बि थी सघे थो गिफ्ट्स आहिनि वॾा गिफ्ट बि आहिनि ऐं हिन में ख़ुशि रहो पंहिंजे ख़र्चे ते बि आहे त इट्स ऑल अबाउट योर लक ॾिसूं था त तव्हां सां तव्हांजो लक न साथ ॾे थो या नथो ॾे और हिन
इसमें लाइफलाइन की जरूरत अच्छा पड़ इस महीने में सकती को ईद सरप्राइज भी आहे अच्छा। वो मेंशन नथा कयूं फिलहाल ठीकु आहे सही आहे, त बॉक्सिस आहिनि 1 खां 12 नंबर ताईं ऐं उहो ई असां सीक्वेंस स्टार्ट था कयूं त तुफेल खां उन खां पोइ मुनीर अदा नजफ जेको सीक्वेंस पहिरियों खां हलंदो थो अचे सही ठीकु आहे ठीकु आहे त भाभी जी तव्हां बि तयार आहियो ईअं त ख़ुशि रहो पंहिंजे ख़र्चे ते अची वञो तव्हां अॻिते न ईंदव न हुन ते त इहा पंहिंजे ख़र्चे ते ख़ुशि आहे ठीक है तो अदा तो फिर कौन सा तव्हांजो नंबर lucky सेलेक्ट number। करेंगे वैसे एक बात बताएं आपका लकी नंबर कौन सा है 5 हिते भी 5 ओपन कयूं या फिर आपकी मर्जी यस 5 5 ठीक भी है। ओपन करें बिस्मा। मैं ओपन करूं जी। ठीक है देखते हैं तो आपने विन किया है सिलानी फूड इंडस्ट्री का गिफ्ट हैम्पर जबरदस्त अच्छी वञो भाभी जी ठीक है और इसी के साथ साथ जोएब हमारे साथ एक कॉलर भी मौजूद है तो तो कॉल वठनी अस्सलाम है। वालेकुम कह रहे हैं कि था हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा अदा शौकत पियो ॻाल्हायां मेरठ टाउन मां अदा वेलकम टू आवर शो शौकत साहब ईद मुबारक आपको हमारी तरफ से कैसे ख़ैर है मेरे भाई? मुबारक तव्हां सभिनी खे ईद मुबारक अदा तव्हांखे ख़बर आहे असांजो बॉक्सिस वारो सेगमेंट पियो हले त पोइ कहिड़ो बॉक्स चूज़ कंदो नंबर 5 ॾह नंबर। चूज़ थी चुको आहे तो फिर सिलेक्ट कयो बाक़ी उन खां अलावा तव्हां वटि सभु ऑप्शंस आहिनि हाँ 10 नंबर 10 नंबर लकी नंबर आहे तव्हांजो जी जी ठीकु आहे त ॾिसूं था 10 नंबर में छा आहे ओ अदा तव्हां विन कयो आहे सैलानी फूड इंडस्ट्रीज Sir। कांग्रेचुलेशंस वञो नंबर जबरदस्त ऑलराइट त हाणे अब बारी है नेक्स्ट गेस्ट की हमारी तो आप अब कौन सा नंबर सिलेक्ट करेंगे 1 से लेके 12 तक 2 नंबर्स हो चुके हैं अभी उसके अलावा मशवरा करूं मशवरा कर सकते हैं आप लाइफलाइन आपके पास है जी मशवरो करे सघो था तव्हां लाइफलाइन है जी बिल्कुल आप पर decide पंहिंजो कर सकते डिसीजन पाण वठिजे तो वधीक बहितर आहे 9 हो। ना 9 नंबर ठीकु आहे त पोइ ॾिसूं था नंबर 9 में छा आहे हाँ अच्छा तव्हां विन कयो धरती टीवी गिफ्ट हैम्पर कांग्रेचुलेशंस अची वञो भाभी हाणे थोड़ी डांस कयो डांस कयो मां बि कंदुमि डांस कयो डांस कयो अरे मां बि कंदुमि त हिते सही है। नंबर 9 भी हो गया 9 भी ओपन थी वियो बारी last है time अदा अदा नजफ की जी जी 7 नंबर 7 नंबर अच्छा लकी नंबर आहे तव्हांजो अदा न नजफ आउं ते बिलीव न कंदो आहियां ठीक है बिलीव न कंदा आहियो। नंबर चलिए फिर देखते हैं आपने विन किया है हमदर्द का गिफ्ट हैम्पर ठीक आहे त पोइ हाणे असां मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो पंहिंजो टंग ट्विस्टर पुछी वठो हुन खां पोइ हाँ, फाइनल ते हाँ, अचूं बिल्कुल सही है। ठीकु आहे जी, जी। अच्छा हिन खां पोइ वैसे असांजो सेगमेंट त हूंदा आहिनि पर टाइम जी थोड़ी कमी आहे हाँ। पर हिन खे थोरो सो कंटिन्यू कयो त हिन में असां कुझु ट्रिकी सवाल कंदा आहियूं उन में असां पहेली बि ॾेई था सघूं या टंग ट्विस्टर बि ॾेई था सघूं त एटलीस्ट हिकु हिकु पुछूं त हुन खां पोइ असां हाँ, फाइनलाइज़ easy कयूं पूछते हैं। ठीकु आहे त पहिरियों पहेली पुछूं या को टंग ट्विस्टर ॾियूं आप टंग ट्विस्टर देते मैं पूछ लूंगी सवाल ठीकु आहे टंग ट्विस्टर हाँ। ॾियूं ठीकु आहे टंग ट्विस्टर कहिड़ो ॾिजे काफ़ी डिफिकल्ट त न ॾिया न जेको चई बि न सघनि इज़ी हुजे न को थोड़ा सा इजी हो ठीकु आहे त तव्हांखे चवणो आहे टिनिनि खे हुन खां पोइ बिस्मा बि ॿुधाईंदी मां बि ॿुधाईंदुमि पोइ फाइनल ते ईंदासीं चलो, ठीकु सही आहे। ॾिसंदासीं त केरु 10 दफ़ा सही थो ॿुधाए जल्दी थो ॿुधाए तव्हांखे चवणो आहे कन किन कुन वरी उहो वापसि कुन किन कन कन किन कुन किन कन कन किन कुन कुन किन कन 10 दफ़ा चवणो आहे जी हाँ, बिल्कुल केरु ऐसे। असांखे स्पीड में 10 दफ़ा ॿुधाए थो हिननि सां गॾु असां बि ट्राई कंदासीं बिस्मा बि ट्राई कंदी बस देर तो न फिर आहे start करते ठीकु आहे हैं। त अदा तो फिर असां तव्हांखे तो फिर स्टार्ट से। था कयूं योर टाइम स्टार्ट्स नाउ कन कुन न किन कन किन कुन कुन किन कन कन किन कुन जी हाँ कन किन कुन किन कुन कन न कन किन कुन कन किन कुन किन कन कन किन कुन 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 किन कन कुन किन कन हाँ। कन कुन किन कन कन किन कुन 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 कुन किन
कन किन कुन किन कन कन पम पम चम पम पम पम। जबरदस्त ठीक है तव्हां पास थी वियो हाणे ईंदासीं था मुनीर ॾे जी कन किन कुन कुन किन कन 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 कन किन कुन जबरदस्त भाई अरे शाबाश जी जोएब मैं सेम सेम दे दे हाँ सेम सही है। कन किन कुन कुन किन कन कन किन Fast. कुन किन कन कन किन कुन किन कन कन किन कुन किन कन कुन किन तव्हांजी ज़बान तव्हां साथ कोन ॾिनो बिस्मा इहो जोएब ये बहुत मुश्किल है भाई। तव्हां ट्राई कयो न पोइ लास्ट से अचो अच्छा चलो जी कन किन कुन किन 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 कन किन कुन ऑलराइट बिस्मा भी सही ॿुधायो हाँ। मूंखे त न ॿुधाइणो आहे न नहीं क्यों अब आपने ही वर्ड दिया आप भी बताओ। ठीक है तो तव्हां सां मां बि चवां कन किन कुन किन 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 कन किन कुन जबरदस्त जोएब। में हमने आपको एक वाटर कूलर दे दिया वो भी बगैर टोंटी के। ठीक है अब बारी है जोएब लकी ड्रॉ जी तरफ ऐं लास्ट में जेको असांजो लकी ड्रॉ जो विनर आहे अॼु जो उहो विन कंदो 25,000 रुपयनि जो कैश ॾिसूं था केरु ख़ुशि नसीब आहे त बिस्मा जी ट्राई टू पिक ठीक है तो देखते हैं आज के विनर कौन होंगे हमारे जिन्होंने विन किए हैं 25,000 कैश जी। लकी ड्रॉ में। तो देखते हैं आज के विनर का नेम है सलीम फ्रॉम लाड़काना। कांग्रेचुलेशन सलीम 25,000 बहुत मुबारक हो मेरे भाई आपको। ठीक है त फाइनल असांजो थियो कांग्रेचुलेशंस सलीम थैंक यू वेरी मच एवरीवन। लास्ट में छा चवणु चाहींदो तव्हां असांजी ऑडियंस खे हाँ ऑडियंस के छा चवंदासीं समझदार आहे होशियार आहे ऐं हिन वक़्तु जेको माहौल आहे जंहिं तरीक़े सां चवंदा आहिनि त रुत बदल बि आहे त उन हिसाब सां पाण खे मैनेज कबो आहे त हिन वक़्तु रुत इहा चए थी ऐं हालात इहे चवनि था त तमामु घणो ख़्यालु करिणो आहे पंहिंजनि ख़ासि करे बुज़ुर्गनि जो जी दोस्तनि जो पाड़े वारनि जो ऐं स्पेशली जेकॾहिं नजो भाई मुनीर भाई जेकॾहिं अल्लाह खां इन ॻाल्हि जी उमेदु रखो था त अल्लाह असांखे माफ़ु कंदो त ईद जे ॾींहंनि में तव्हां बि उन्हनि खे वञी माफ़ु कयो जिन्हनि खे अञा तक तव्हां माफ़ु न आहियो। क्या बात है ज़बरदस्त अदा मुनीर जीअं त दादा तुफ़ैल भाउ तमामु सुठो मैसेज ॾिनो आहे। मुंहिंजो मैसेज पूरे सिंध वासियुनि खे ऐं पूरी दुनिया जे माण्हुनि खे इहो ई आहे त हिन कोरोना जो जेको वबा हले पई पूरी दुनिया में इन में वधि में वधि सफ़ाई सुथराई जो ख़्यालु कयो ऐं गैर ज़रूरी घर खां ॿाहिरि न निकिरो हथ पंहिंजा साफ़ु रखो घर साफ़ु रखो बच्चनि जी फैमिली जो ख़्यालु रखो ओड़े पाड़े वारनि जो ख़्यालु रखो उन्हनि माण्हुनि खां पुछा कयो फ़ोन करे पुछा करियो जेके सफ़ेद पोश माण्हू आहिनि ऐं जिन वटि हिन वक़्तु खाइण जे लाइ बि पैसो कोन्हे ऐं हू मजबूरी में शर्मिंदगी जे करे कंहिंखे कुझु चई बि कोन था सघनि त उन्हनि खे फ़ोन करे तव्हां उन्हनि खां पुछा कयो अदा कंहिं शइ जी ज़रूरत आहे ईद जो ॾींहुं आहे ईद जो ॿियो ॾींहुं आहे ऐं हू न बि चवे त तव्हां उनखे सम्झो था त हिननि जा हालात बहितर न आहिनि त उनजी वञी मदद कयो ऐं अलाह पाक असांखे हिन कोरोना खां वबा खां ज़बरदस्त मैसेज अदा नजफ जी वाह बसि मैसेज इहो ई आहे त हींअर जेकी वबा हले थी बसि हिकिड़ो नंढिड़ो मैसेज इहो ई आहे त ईद तव्हांजी तॾहिं थींदी जो तव्हांजे बराबरि में को ईद कंदो हुजे। बसि इहो ई मैसेज आहे त कोशिशि कयो त तव्हांजे बराबरि में केरु ईद कंदो हुजे पोइ तव्हांजी ईद आहे। ज़बरदस्त मैसेज आहे त हिते ई असांजो प्रोग्राम पुॼे थो पंहिंजी और इसी के पुॼाणी साथ साथ ॾे बिस्मा जी
Do you want to say anything? बिल्कुल, मैं यही कहना चाहती हूँ। वाइंड अप करने से पहले ये है कि हमारे जो गेस्ट हमारे साथ आज मौजूद थे, उनको हम तहे दिल से बहुत शुक्रिया करते हैं कि उन्होंने यहाँ पे आके 4 चांद लगा दिए हमारे शो में। और हमारे धरती टीवी की तरफ से हमारी खुशी है, कुछ गिफ्ट्स हैं, हैम्पर्स हैं जो आपके साथ जाएंगे। ओके, थैंक यू वेरी मच। ही पाण चंड आहिनि हिते आया त चंड लॻी विया। अच्छा, हिते पुॼूं था, आप पंहिंजे प्रोग्राम जी पुॼाणी ते पंहिंजो जो ख़्यालु रखिजो, छो जो पंहिंजा हूंदा आहिनि, माण्हू पैसे जे कढ न लॻे। अगरि पैसे जे कढ लॻंदो, पैसो अचण वञण जी शइ आहे। अगरि पंहिंजो हथनि मां स्लिप थी वेंदो, उहो कॾहिं बि कोन मिलंदो। त पंहिंजनि खे समेटे पाण सां गॾु रखिजो, ज़िंदगी सुठी गुज़री वेंदी। त हिते असां पंहिंजो प्रोग्राम वाइंड अप कंदासीं जमालो सां। मां रिक्वेस्ट कंदुमि मुंहिंजे सभिनि गेस्ट खे अचो ऐं जमालो ते पंहिंजो प्रोग्राम ख़तमु कयूं। ही आहिनि माइक्स जी, ही मां अदा जमा संगवारी मोचिया सुगनी सवारी सवारी सुगनी सवारी सुगनी सवारी तुझी अल्लाह संगवारी मोचिया